धरती टीवी ॾिसंदड़नि खे ईद जूं लख लख वाधायूं हुजनि। अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। गुज़िरियल 2 ॾींहंनि खां अवां धरती टीवी ते ख़ुसूसी ईद जी ट्रांसमिशन ॾिसो पिया। मुख़्तलिफ़ चेहरा असांजा आर्टिस्ट हुजनि, सिंगर हुजनि, कलम जा पोरियो कंदड़ सहाफ़ी हुजनि, उहे बि अवां धरती टीवी जी स्क्रीन ते उन्हनि खे गुज़िरियल 2 ॾींहंनि खां ॾिसो पिया। अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे। मां सनाउल्ला हाशमाणी अवांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु बि मुख़्तलिफ़ चेहरनि सां अवांजी ईद जी ॾींहुं मुलाक़ात कराईंदासीं ऐं उन्हनि जूं जेके मसरूफ़ियतूं आहिनि या उन्हनि जी जेकी ईद रूटीन्स आहिनि उन्हनि जे बारे में बि उन्हनि खां ॼाणींदासीं, गॾो गॾु उनजी लाइफ जे बारे में ऐं उन्हनि सां खोड़ सारियूं शयूं अॼु डिस्कस कंदासीं। ऐं जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु हीअ क़ुर्बानी जी ईद आहे ऐं क़ुर्बानी जी ईद जेकी आहे ख़ुशियुनि जो त्योहार आहे। ऐं गॾो गॾु सिर्फ़ु क़ुर्बानी जानवरनि जी न आहे, क़ुर्बानी असांखे पंहिंजे अनाउनि जी बि ॾियणु घुरिजे। हिन ॾियारे ते क़ुर्बानी नफ़रतुनि जी बि ॾियणु घुरिजे, क़ुर्बानी जेके असांजे विच में विछा आहिनि उन्हनि जी बि ॾियणु घुरिजे। ऐं हिन ॾियारनि ते ही उहे ॾियारा आहिनि जंहिं ते असां पंहिंजा जेके रुठल आहिनि उन्हनि खे बि परचायूं। इहो ई हिननि ॾियारनि जो मल्हाइण जो मक़सदु आहे त पाण जूं मोहबतूं वधनि ऐं पंहिंजो जेको असांजो माज़ी में जीअं असांजी रवादारी हुई, सहप हुई, बर्दाश्त हुई, उनखे बि क़ाइमु दाइमु रखिजे। मूंसां गॾु मुंहिंजी को होस्ट वेठी आहे मारवी थईम साहिबा। थैंक यू सनावला। ईद मुबारक। मुबारक ॾिसंदड़नि खे बि ईद मुबारक। मारवी गॾु मौजूदु आहे ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते पाण ॻाल्हि ॿोल बि कंदासीं ऐं ॾाढा ख़ूबसूरत ऐं नाले वारा महिमान असां सां स्टूडियो में मौजूदु आहिनि। मां उन्हनि जो तव्हांखे तारुफ़ करायां। हिन आगाज़ कयां त मारवी अवान साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि। शी इज़ वेरी वेल नोन सोशल एक्टिविस्ट। उन्हनि ह्यूमन राइट्स ते तमामु वॾो कमु कयो आहे, चाइल्ड राइट्स ते ॾाढो ज़बरदस्त कमु कयो आहे। सभु उन्हनि खे सुञाणो पिया। गॾो गॾु अब्दुल सलाम दादा भाई असां सां गॾु मौजूदु आहिनि। साईं एक्टिंग चेयरमैन आहिनि कंज़्यूमर एसोसिएशन ऑफ पाकिस्तान जा। गॾो गॾु नसीमुल गनी सतो साहब फॉर्मर सेक्रेटरी आहिनि, ब्यूरोक्रेटर आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध जा, उहे मौजूदु आहिनि। सर वॾी महिरबानी। अवां ऐं हिन तरफ़ जेकॾहिं मां तारुफ़ करायां सिंध जा महान कलाकार, तमामु सिंध जो वॾो नालो जिन जा केतिरा ई कलाम अवां जेके सो धरती टीवी जी स्क्रीन ते बि ॿुधा हूंदा, गॾो गॾु ॿियनि चैनल्स ते सोशल मीडिया जे प्लेटफॉर्म ते उन्हनि खे ॿुधो था, तमामु घणो लाइक कयो था, पसंदि कयो था। वन एंड ओनली ग़ुलाम अली समो साहिब बि असां मौजूदु आहिनि। सर वॾी महिरबानी। ऐं हिकिड़ा इंतिहाई ख़ूबसूरत शाइर बि अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी शाइरी जो जेको अंदाज़ आहे, उन्हनि जी जेकी अदायगी आहे उहा ॾाढी निराली आहे। अल्ताफ़ जतोई साहब बि असां सां मौजूदु आहिनि। सर वॾी महिरबानी, तव्हांखे बि वेलकम कयूं था। ऐं गॾो गॾु असां सां मौजूदु आहिनि सेट ते तारा बाइकर, वॾी फेमस पर्सनैलिटी आहिनि। सोशल मीडिया ते उन्हनि खे तव्हां ॾिसंदा हूंदो, टिकटॉक ते घणी फेमस आहे। उन सां बि अॼु ईद जे ॾियारे ते डिस्कस कंदासीं। मारवी सभ खां पहिरियां अवां खां आगाज़ कयूं। रवायती तौर ते हीअ ईद मायुनि जी जेकी औरतुनि जी आहे उहा घर में ई गुज़रंदी आहे, रत बचाव में। तव्हांजी छा रूटीन रहंदी आहे हिन ईद ते? सभिनी खां पहिरीं त सनाउल्ला तव्हांखे तमामु जेके महिमान हिते मौजूदु आहिनि ऐं असांखे ॾिसंदड़नि खे ईद जे 3 ॾींहं जी तमामु घणी वाधायूं हुजनि। ऐं रिवायती तौर ते असां ईअं चऊं था की ख़वातीन मायूं घर में हूंदियूं आहिनि, त मुंहिंजे ख़्याल सां हाणे त इहो चेंज ट्रेंड थोरो थींदो थो वञे। असां ॾिसूं था की सुबुह जे टाइम ई अक्सर दावतूं स्टार्ट थी वेंदियूं आहिनि ऐं माण्हू हिक ॿिए जे घर वञणु शुरू थी वेंदा आहिनि। ऐं उन में सभिनी खां वधीक जेकी तयारी हूंदी आहे उहा ॿारड़नि जी ऐं ॿारड़नि खां पोइ औरतुनि जी हूंदी आहे। ऐं बाबा वारा ऐं इहे सभु माई हस्बैंड एंड ऑल विद क़ुर्बानी जी ई तमामु मरहलनि में बिज़ी हूंदा आहिनि। ऐं जॾहिं क़ुर्बानी थी वेंदी आहे त उन खां पोइ वरी लेडीज़ एक्टिव थी वेंदियूं आहिनि ऐं पोइ वरी असां सभु डेफिनेटली उन्हनि प्रोसेसिस में अची वेंदा आहियूं। हाणे कंहिंखे पसंदि हुजे या न हुजे, बट दिस इज़ समथिंग उहो घर में सभिनी खे करिणो आहे। त डेफिनेटली असां बि इहो सभु कमुकार पंहिंजा लाहे करे अॼु 3 ॾींहं तव्हां सां गॾु धरती सां ईद मल्हाइण हिते मौजूदु आहियूं। ज़बरदस्त, थैंक यू सो मच। अवां पंहिंजे मसरूफ़ वक़्त मां असां ॾे आया ऐं असांजे नाज़रीन जे साम्हूं मौजूदु आहियो। अब्दुल सलाम दादा भाई, अव्हांजी ईद जी रूटीन्स छा हूंदियूं आहिनि, कीअं गुज़रंदी आहे? माज़ी में बचपन में ईदूं ॾाढियूं ख़ूबसूरत हूंदियूं, सभु चवंदा आहिनि त बचपन जहिड़ो जेके ईदूं हुयूं, ख़ुशियूं हुयूं, उहे हाणे न आहिनि। अव्हांजी रूटीन छा हूंदी आहे ईद जे ॾियारनि में, कीअं गुज़ारींदा आहियो वक़्तु? पहिरियों त सभिनीनि खे ईद जी मुबारक हुजे। ईद जो पहिरियों ॾींहुं त वालदा जे घर हूंदो आहे। ज़बरदस्त। सभु भाउ भेण सभु मिट माइट जमा थींदा आहिनि। ॿियो ॾींहुं जेको हूंदो आहे उहो आहे क़ुर्बानी जे खाते में। सही, क़ुर्बानी हूंदी आहे। ऐं टियों ॾींहुं जेको हूंदो आहे उहो पोइ वरी दैट्स फॉर फ्रेंड्स, संगत सां। माना को न को अचे थो, कंहिंजे घर वञूं था, त माना इहो 3 ॾींहं जेके आहिनि इहो बैक टू बैक पैक्ट हूंदा आहिनि। ठीकु आहे।
अॻे बि ख़ुशियूं हूंदियूं आहिनि, हाणे बि ख़ुशियूं आहिनि, बसि फ़र्क़ु इहो आहे पहिरियों असां ईद ई वठंदासीं, हाणे ॾींदा आहियूं, त उहो फ़र्क़ु वॾो फ़र्क़ु आहे इहो। त पोइ बाक़ी ईद त ईद आहे। ऐं जेके तव्हां वेरी आउटसेट चयो आहे, ईद क़ुर्बानी जो नालो आहे, चाहे उहो अना हुजे, तकबुर हुजे, फ़ख़ुरु हुजे, जेको बि हुजे, इहो क़ुर्बानी जो नालो आहे। सिर्फ़ु जानवर जी क़ुर्बानी छो? ऐं इहो माण्हू सम्झींदा आहिनि जानवर क़ुर्बान करे असां फ़र्ज़ु निभाए छॾियो आहे, पर जेके तव्हां ॻाल्हि कई आहे, एक्चुअल ॻाल्हि तमामु इहो वर्थ वाइल सोच भी है, वर्थ वाइल आइडिया भी है। नसीम गनी से तो साहब अवां जी कीअं ईद गुज़रंदी आहे? अवां ब्यूरोक्रेट भी रहा, मसरूफ़ वक्त माण्हुनि सां उथण वेहण, हाणे कीअं रूटीन्स आहिनि अवां जी? रूटीन तक़रीबन जेका सलाम ॿुधाई, हा बिल्कुलु उहो ई आहे। अच्छा, त छो त मुंहिंजी अमड़ हैदराबाद में रहे थी, त हैदराबाद हूंदो आहियां मां। सही। ऐं पोइ वरी 3 ॾींहं कराची में जीअं हाणे वेठा आहियूं पाण, सो ईअं मतिलबु इहो रूटीन तक़रीबन लॻे थो घणनि माण्हुनि जी इहा ई आहे। क़ुर्बानी या त पहिरें ॾींहुं थींदी आहे या ॿिए ॾींहुं थींदी आहे, पर माण्हू ज़रूरु माइटनि सां ईद करे थो, भाइरनि सां, अमड़ सां, ॿिया जेके मिट माइट आहिनि वॾड़ा नंढड़ा, उन्हनि सां गॾु माण्हू मिले करे थो। छो त इहो हिकिड़ो ॾींहुं आहे जिते लाज़मी माण्हू हिक ॿिए सां मिले थो, एंड ईद मिले थो। ईद मिलण जे बहाने माण्हू जेके को ॾुख रंज जेको दिलि में आहे उहो साफ़ु थियो वञे, पोइ माण्हू वरी पोइ जेको आहे सो असां ॾे बि माण्हू अचनि था, असां बि दोस्तनि ॾे वञूं था ऐं वॾड़नि ॾे वञूं था। ऐं पोइ वरी कॾहिं कॾहिं वरी मुंहिंजो इहो हूंदो आहे, हिन दफ़े त शायदि न थी सघियो, पर मां ॻोठु निकिरी वेंदो आहियां। असांजो ॻोठु वरी पोयां कंडियारो आहे, सही, वरी ओॾे ई हली वेंदो आहियां, वरी हुते क़ब्रिस्तान ते, बाबा जी क़बर ते, ॿियनि जायुनि ते वरी पोइ ओॾे ई बि कोशिशि कंदा आहियूं त उते बि माण्हू हाज़िरी भरे। त इहे प्रैक्टिस रही आहे। हिन दफ़े शायदि कुझु अर्से खां पोइ मां वञा ॻोठु कंडियारे, एंड इनशाला उते वरी कोई हाज़िरी भरबी बाबा जी क़बर ते। ऐं चाचा ॾाॾा परॾाॾो असांजो त ख़ानदानी क़ब्रिस्तान आहे, सदियुनि खां असां उते आबाद आहियूं। सो इनशाला ओॾे वञिबो, चकर लॻाइबो, पर ईद जे करे ई वञिबो, ईद जे बैकग्राउंड में वञिबो। अच्छा गुलाम अली भाउ, अवां जी छा रूटीन रहंदी आहे ईद ते? शोज़ बि हूंदा यकीनन टीवी ते, उनखां अलावा ॿिया बि शोज़, पोइ उनखे कीअं मैनेज कयो था ईद सां गॾो गॾु? फैमिली खे बि टाइम ॾियण लाइ ज़रूरी आहे। बिल्कुलु, असल असीं त आहियूं पब्लिक प्रॉपर्टी, जी हा, पहिरियां त उन्हनि खे मुंहुं ॾियणो थो पए, ऐं फैमिली बि ज़ाहिर आहे उन्हनि जो बि पूरो हक़ु आहे असांजे मथां। सो मैनेज करण जी कोशिशि कंदा आहियूं त भई फैमिली खे बि टाइम ॾियूं ऐं पंहिंजे दोस्तनि खे जेके प्रोग्राम जे लाइ घुराइनि था पिया। पर अमूमन प्रोग्राम राति जो थींदा आहिनि, फंक्शन जेके बि थियनि, ईद ॾियारो सभु माण्हू पंहिंजे कमनि कारनि में मसरूफ़, राति जो ईद मिलन पार्टी जंहिंखे घणी चइजे। सो इहे 3 ॾींहं खनि प्रोग्राम हूंदा आहिनि, वरी 3 ॾींहंनि खां पोइ साॻी रूटीन ते। साॻी रूटीन। ज़बरदस्त। अल्ताफ़ साहब, अवां जी छा रूटीन्स आहिनि? कीअं गुज़रंदी आहे ईद? कीअं था भायो त हाणे कीअं पई गुज़रे ईद अवां जी? ईद साईं असल में ॻाल्हि इहा आहे, फितरती तौर ते इंसान जे अंदर जे ख़ुशियुनि जो नालो बि हिकिड़े क़िस्म जो ईद ई आहे। ऐं अंदर में जेका ख़ुशी हूंदी आहे उहा माहौलियात जे हिसाब ते मुनसर हूंदी आहे, एनवायरनमेंट डिपेंड करे। को त अहिड़ो मंज़र हुयो जेको शाह लतीफ़ पसी ऐं ॾिठो ऐं इहो चयाईं त जा तो महिल ईद सूंअर सा असां सूअ वरिती सूंअर। सो अहिड़े हवाले सां अॻु ईद कंदा हुआसीं, हाणे ईद ॼणु करायूं था। ऐं क़ुर्बानी जे हवाले सां ॾिसो, जीअं तव्हां ॻाल्हि करे वियो, अनायत, उनखां अलावा इंसान जा जज़्बा। साईं सरकश जूं हिकिड़ियूं सिटूं आहिनि त अॼु सोच जे संसार में अहसास था फतकनि, जज़्बनि जा कोई ढेर कयमि केॾी न ग़लती। यानी पंहिंजे जज़्बनि खे बि कुहणो पवे थो। उहा बि हिकिड़ी क़ुर्बानी आहे। पंहिंजे जज़्बनि खे कोही करे माण्हुनि मंझि वंडे विराए छॾण बि हिकिड़ी क़ुर्बानी जो नालो आहे। कंहिंजे ख़ातिर पंहिंजा जज़्बा बि क़ुर्बान करे सघजनि था। सो हीअ त असांजी हिकिड़ी रीत रस्म आहे पंहिंजी, यानी इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां असांखे उन शइ में वञिणो पवे थो।
ऐं उहो ई जीअं सिलसिलो मूं अर्ज़ु करे वियुसि त अॻु ईद कंदा हुआसीं साईं जन जे बकौल त ॼणो ख़र्ची वठंदा हुआसीं। हींअर न फ़क़ति पंहिंजा ॿार पर हुजणु इहो खपे त पंहिंजे वेझड़ाई पंहिंजे पस गिरदाई पंहिंजे पाड़े में पंहिंजे मिटनि माइटनि में जेकॾहिं किथे केरु ग़रीब आहे त असां त हिन ॾींहं ते ईद जे ॾींहं ते असांखे कोशिशि करणु खपे पंहिंजे हाल आर पंहिंजे वसार त पंहिंजे बचनि सां गॾु उन्हनि जी बि सार लहूं ऐं उन्हनि जे बि कमु अचूं। ईद जो मक़सदु ई इहो आहे, यानी हिकिड़ो आउं बयां थो त नेचुरली तौर ते इस्लामिक पॉइंट ऑफ व्यू सां त कंहिं ॿियनि जे बि कमु अचिजे ऐं उन्हनि खे बि सराही ॾिजे त उन्हनि जो मन बि सरो थिए, उन्हनि जे अंदरि ॿाहिरि में बि ईद थिए। ज़बरदस्त, माशाल्लाह ज़बरदस्त। तारा तव्हांजी ईद कीअं गुज़री? तव्हां त अञा ख़र्ची वठंदा हूंदो यकीनन, सो हिन ईद ते बि का ख़र्ची वठी गॾु कई? कीअं गुज़री ईद तव्हांजी? अच्छा, इहो लास्ट ईयर आहे, मतिलबु मां पैसा न आहे वरिता बाबा खां, बल्कि मुंहिंजी इहो कोशिशि हुई त मां हिन ईद ते सभिनि खे शॉपिंग कराए ॾियांसि ऐं इवन मां बाबा खे ड्रेस वठाए ॾिनो, वरी स्टिच कराए ॾिनो ऐं मां उनखे चयमि त शायदि तव्हां जेको आहे पंहिंजे हिसाब सां वेयर कंदा आहियो ब्रांड या जेको वट एवर, बट मूंखे ख़बर न आहे कपिड़े जी, लेकिन मां कोशिशि कई त तव्हांखे इहो सूट सुठो लॻे ऐं उहा हुन वेयर कयो ड्रेस त मूंखे इहो ख़ुशी थी। ऐं ख़र्ची जी जेसि ताईं ॻाल्हि रही मिलंदी आहे, लेकिन उहा ई पोइ घर जा जेका नंढा नंढा ॿार हूंदा आहिनि उहा आपी चए सॼी वठी छॾींदा आहिनि। ऐं मूंखे जेको आहे कुर्बानी वारी ईद मतिलबु फ़र्ज़ु आहे, करणु खपे, अलाह साईं जंहिंखे ॾिनो आहे इस्तितार, लेकिन मूंखे गोश्त न आहे पसंदि। अच्छा। ऐं फर्स्ट डे ऑफ ईद मां सेलिब्रेट कंदी आहियां, मुंहिंजो फर्स्ट घर आहे सहारा विलेज। ज़बरदस्त, माशाल्लाह। मां हुते वेंदी आहियां ॿारनि सां या जेका बि ओल्ड एज आहिनि हुते मां उन सां सेलिब्रेट कंदी आहियां। चांद रात पंहिंजी हुनखे मां पाण मेहंदी हणंदी आहियां जेका हुते आहिनि लेडीज़, ऐं पोइ उन लाइ ईद वठी वेंदी आहियां, फर्स्ट डे हुन सां, सेकंड डे पेरेंट्स सां। ज़बरदस्त, तमामु सुठो कंट्रीब्यूशन आहे असां सभिनी खे। जीअं रूटीन जी मसरूफ़ियातनि जी ॻाल्हि थी वई त मां मारवी खां इहो पुछणु चाहींदमि त मसरूफ़ियतनि हिकु पंहिंजी जाइ ते फैमिली कॾहिं ख़्वाहिश कई त हीअ ईद अचे थी मारवी असांखे स्पेशल रेसिपी ठाहे असांखे पेश करे, या उन्हनि जी मतिलबु कीअं ख़्वाहिश रही हुजे? बिल्कुलु, मां असल में असांजी रूटीन अहिड़ी हूंदी आहे न कि एतिरो कुकिंग करण जो त टाइम मिलंदो कोन्हे, लेकिन स्पेशल जेकी ईद जे खाधनि जी ॻाल्हि कजे त बिरयानी इज़ ऑन द टॉप ऑफ द लिस्ट ऐं हर कोई इहो खाइणु चाहींदो आहे। त पहिरीं शायदि मूंखे बिरयानी ऐं ॿोड़ इहे शयूं न इंट्रस्ट हूंदो, न ठाहिणु ईंदियूं हुयूं, ऐं वरी कुक बि हूंदो आहे, हर वक़्तु थोरी लेज़ीनेस हूंदी आहे कि उहो ई ठाहे खाराईंदो रहे। लेकिन ईद ते डेफिनेटली असांजे घर जे जेके हाउस हेल्प हूंदा आहिनि उन्हनि जी बि ईद हूंदी आहे, त असां त उन्हनि खे छुटी ॾेई छॾंदा आहियूं, त पोइ असां हाउस हेल्प बि असां ई हूंदा आहियूं। सो डेफिनेटली इहो जेको एक्सपेरिमेंट ऑफ बिरयानी आहे इहो ईद ते मां कंदी आहियां ऐं उहो सुठो ई एक्सपेरिमेंट थी वेंदो आहे। इवन तारा जी ॻाल्हि खे मां कनेक्ट कंदमि कि असां बि ईद जो ॿियो ॾींहुं SOS विलेज में ॿारनि सां गुज़ारींदा आहियूं, ऐं इहा प्रैक्टिस असांजी काफ़ी सालनि खां रही आहे। एंड आई थिंक दिस इज़ समथिंग अॼु असांखे इन ॻाल्हि खे ज़रूरु हर असांजे ॾिसंदड़ साथियुनि खे ॿुधाइणु खपे कि ईद जो चाहे उहा नंढी ईद हुजे, वॾी ईद हुजे, या कोई तव्हांजी बर्थडे हुजे, को सेलिब्रेशन हुजे, जेके माण्हू जिन्हनि जो मुआशरे में कोई न आहे फिज़िकली, त उन्हनि सां गॾु असांखे ज़रूरु वक़्तु गुज़ारणु खपे, चाहे उहो ओल्ड एज हाउस हुजनि या SOS विलेज आहे, सहारा आहे, ऐं ॿिया बि डिफरेंट अहिड़ियूं जॻहियूं आहिनि जेके असांखे पंहिंजी लिस्ट में ज़रूरु रखणु खपे। सो दिस इज़ हाउ कंहिंजे मुस्कुराहट कंहिंखे मिली वञे त इन खां मथे मुस्कुराहट जो सबबु बणिजो, इहा बि हिकिड़ी इबादत आहे। एग्ज़ैक्टली, इहा ई शइ आहे, त इहा ॾाढी अहम ॻाल्हि आहे जेके असांजे असांखे पंहिंजो पाण कंट्रीब्यूट करणु खपे सोसाइटी में, कुझु हिसो पंहिंजे शेयर ॾियणु खपे। एंड आई थिंक मारवी इहो बि चवणु चाहींदी हूंदी कि मारवी अॼु तव्हां छा कुकिंग कई आहे, कुझु असांखे खाराइण लाइ कोन वठी आया आहियो। सो आई गॉट यू एक्चुअली। अच्छा अब्दुल सलाम दादा भाई, आवाज़ सां थोरो तव्हांखे पोइ ते माज़ी में वठी वेंदासीं। बचपन जी का यादगार ईद अहिड़ी जेकी अॼु ताईं यादि ईंदी हुजे तव्हांखे? साईं, ज़िंदगी जो साइकिल अहिड़ो आहे जो माना द एल्डर जनरेशन गोज़ अवे, द यंगर जनरेशन कम्स, इहो साइकिल त आहे न ज़िंदगी जो। नेचुरली जॾहिं असां ॿार हूंदा हुआसीं, बाबा साईं हयात हो, त उन ईद जी ख़ुशी बि हूंदी हुई। ज़बरदस्त, निमाज़ गॾिजी पढ़नि, पोइ वरी ॾाॾीअ जे घर वञणु,
उते सॼो ख़ानदान हूंदो हो, उते मंझंदि जी मानी खाइणु, पोइ वरी क़ुर्बानी त नेक्स्ट डे हूंदी नेचुरली। पोइ उते इहो सिलसिलो माना सुबुह जो 8 बजे खां वठी राति जे 12 बजे ताईं अच वञु इहो माना रहंदी हुई। उन जो त को रिप्लेसमेंट न। हाणे जीअं नसीमुल गनी साहिबु चयो जो मां टाइम कढे ॻोठ वेंदो हुउसि, उते अबाई क़ब्रिस्तान आहे मुंहिंजे असांजो ख़ानदान जो अबाई क़ब्रिस्तान बदीन में आहे। त मां 4th डे इहो कोशिशि कंदो आहियां जो बाबा साईं जी क़बर ते चकर हणी अचांसि, उते फातिहो करे अचांसि, पाण क़बरनि खे धोई अचांसि, उते को न को माना प्लांटेशन थी वञे या को माना सैपलिंग पोके अचांसि। आई मीन पर उहो जेके बचपन जा दौर आहिनि हू न मोटे सघनि था न अचे सघनि था। बसि उहो नेचुरली यू हैव टू लिव विद दोज़ मेमरीज़। ईअं ई आहे। ज़बरदस्त। अच्छा नसीम गनी सेठो साहिबु, साॻी शइ अव्हां खां मां पुछणु चाहियां, अव्हां जी का यादगार ईद जेके अॼु बि यादि कंदा हुजो तव्हां? ख़ैर सभु ईदूं तक़रीबन हिकु जहिड़ियूं गुज़रियूं, कोन्हे के हिकिड़े ईद ते अलाह शुक्र आहे कोड़ो वाक़ियो कोन थियो जेको यादि हुजे। पर रूटीन में जीअं हूंदो आहे माण्हू जॾहिं हर एज जी हिकिड़ी अलॻि अलॻि जेका आहे सा उन हिसाब सां रिक्वायरमेंट बि थिए थी। दफ़ा तव्हां सफ़ा नंढा आहियो जेकॾहिं स्कूल गोइंग आहियो त उनजी रिक्वायरमेंट उहा ईद बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहे। उन में तव्हां ते माइटनि ते डिपेंडेंस तमामु घणो आहे। जॾहिं वरी तव्हां टीनेज में अचो था त वरी तव्हांजी ईद दोस्तनि सां बि शेयर थी थिए ऐं तव्हां दोस्तनि सां गॾु कॾहिं फिल्म ते हलिया विया, कॾहिं सिनेमा तॾहिं हूंदो कंहिं वक़्तु रवाज़, तव्हां उते हलिया विया ईद जे ॿिए 3 ॾींहं ते। पहिरें ॾींहं ते शायदि न वेंदा हुआसीं, पहिरें ॾींहं त न वञी सघिबो, पर ॿिए 3 ॾींहं ते सिनेमा हलिया वियासीं, का चङी फिल्म ॾिसी वरितीसीं या गपशप कयोसीं या कंहिं पिकनिक स्पॉट ते हलिया वियासीं। छो त मुंहिंजो नंढपणु हैदराबाद में गुज़रियो आहे ऐं उन खां जेको आहे सो असां ईअं कंदासीं त ईद ते ॻोठु हलिया वेंदा हुआसीं। हिकिड़ी ईद असांजी ॻोठु हूंदी कंडियारे में, हिकिड़ी ईद हैदराबाद में हूंदी। सो ईअं डिवाइडेड रहियो आहे असांजो हिसाबु किताबु। पर पोइ वरी जॾहिं ॾाॾा साईं जो इंतकाल थियो, वरी नाना हुंदो ज़िंदा, उन्हनि जो बि इंतकाल थी वियो, त पोइ ॻोठु वञण जो जेको ज़रियो हो उहो बंदि थी वियो। हाणे माण्हू वञे त कंहिं ॾे वञे, पाण में सभु हिते हैदराबाद में कराची में सभु रहनि था। सो इन करे हाणे असां वेंदा आहियूं उते, मिट माइट आहिनि असांजा उते, उन्हनि सां मिलण बि, पर पोइ परे जा मिट माइट आहिनि, वेझी जेका नुखूं आहिनि उहे जहिड़ो की सभु हैदराबाद ऐं कराची में शिफ्ट थी विया आहिनि। बाक़ी इहो आहे त बसि टीन एज जूं पंहिंजूं रिक्वायरमेंट्स हुयूं, वरी यूनिवर्सिटी लाइफ जूं अलॻि हूंदियूं। यूनिवर्सिटी लाइफ में लाओबालीपन थोरो घटि थो थिए, माण्हू मैच्योर थो थिए, पढ़ाई जो प्रेशर बि थिए थो ऐं थोरो माण्हू पाण खे वॾो वॾो बि सम्झे थो ऐं फ्यूचर जे जेको टारगेट आहे उन वेझो वेझो बि सम्झे थो, त उन हिसाब सां सोबैरिटी अची थी वञे। ज़बरदस्त। अच्छा अल्ताफ़ जतोई साहिब बि मौजूदु आहिनि, त ईद जो मौक़ो बि आहे, त पंहिंजी शाइरी मां असांखे कुझु ॿुधायो। पंहिंजी ॿुधायो? हा पंहिंजी या कंहिं ॿिए जी ॿुधायो? भली जेको तव्हांखे बहितर लॻे। इहा त हाणे ईअं सम्झो त ॼणो हिकिड़ो घर जा कुकड़ मारणा आहिनि। इहा शाइरी मुंहिंजी एॾी हली आहे जो सिंध जे बचे बचे खे यादि थी वई आहे। कावड़ छॾ कावड़ छॾ, तारा थी चए त उहो ॿुधायो। तारा जी फरमाइश पूरी कयो। उहो असांजे उत्तर साइड जो साईं सरकस सिंधी साहिब जूं सिटूं आहिनि। तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ, या कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जीआरी। वाह। तूं कावड़ छॾ, तूं कावड़ छॾ, या कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जीआरी। कॉलेज ॾे ईंदी वेंदी आ, हुन अचण वञण जो कसम अथई। जेको बि लिखंदी पढ़ंदी आ, तंहिं लिखण पढ़ण जो कसम अथई। जो सम्झी सघंदी नाहे कॾहिं, सो सर खां पुछण जो कसम अथई। जंहिं वक़्त ते लहंदी चढ़ंदी आ, तंहिं लहण चढ़ण जो कसम अथई। हू सोनियूं चूड़ियूं ॿाहुनि में ठाहूकियूं ठहण जो कसम अथई। दर पंहिंजे तां मोटाए छॾी, ॼण मोर पखी कोहराए छॾी। दर पंहिंजे तां मोटाए छॾी, ॼण मोर पखी कोहराए छॾी। ॿी दिलि त पराई दिलि आहे, पर पंहिंजीअ जो कसम अथई। कावड़ छॾ, या कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जीआरी। जे वयस मरी रोजाए न तूं, तुरबत जे तरफ़ अच जाए न तूं। गुल ताज़ा के रख जाए न तूं, कुल कलमा के पढ़ जाए न तूं, ऐं सुलकी सॾ कजाए न। जे वयस मरी रोजाए न तूं, तुरबत जे तरफ़ अच जाए न तूं। कुल कलमा के पढ़ जाए न तूं, गुल ताज़ा के रख जाए न तूं, ऐं सुलकी सॾ कजाए न तूं। तूं सॾ कंदीअ त उथी पवंदुसि, ऐं महशर सम्झी जी पवंदुसि।
पोइ माण्हू पीर सॾींदा पिया ऐं मूंखे हू पूॼींदा पिया, पर मूंखे पीर खां नफ़रत आहे, हर दादा कीर खां नफ़रत। ही सिंध जा सादा माण्हू अथई, वेचारा मोगा माण्हू अथई, ओ बाजारी हर बाजारे सिंधीअ जो कसम अथई कावड़ चल। इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जियारी। हुन गुल गुलज़ारी ॾे ॾिस तूं, हुन साई टारी ॾे ॾिस तूं, अख लुड़कन वारी ॾे ॾिस तूं, दिलि दर्दन मारी ॾे ॾिस तूं, पोशन में पहिरियल छा पिया आहिनि हुन घर जी जारी ॾे ॾिस तूं, उस्ताद बुखारी ॾे ॾिस तूं, सरकश जी ज़ारी ॾे ॾिस तूं, हिन सारे जग में जेका अथई तंहिं चीज़ प्यारीअ खे ॾिस तूं। ॾस कंहिंखे मां मेड़ कयां, चई जंहिंखे तुंहिंजी मेड़ कयां, धरतीअ जो कसम अथई कावड़ चल, सरतीअ जो कसम अथई कावड़ चल, ॿोलीअ जो कसम अथई कावड़ चल, लोलीअ जो कसम अथई कावड़ चल, हीअ तुंहिंजे आॾो फैलायल झोलीअ जो कसम अथई कावड़ चल, इहा कावड़ तुंहिंजी मारींदी पर हिकिड़ी मुर्क जियारी। ज़बरदस्त, माशाल्लाह, ज़बरदस्त। ऐं महिमाननि सां गुफ़्तगू बि जारी आहे। मारवी हाणे थोरो मौसीक़ी थी वञे, ख़ुशियुनि जो माहौल आहे। ईद आहे। गुलाम साहिबु छा पिया ॿुधायो अॼु? मूं तव्हांखे हिकिड़ी अॼु ॻाल्हि ॿुधायां त मूंखे प्रोग्राम में अचण खां अॻु में मैनेजमेंट खां हिकिड़ी का फरमाइश थी आहे। ज़बरदस्त। सो सिंध जो तमामु बहितरीनु रागी आहे, ॾाढो ख़ूबसूरत ॻाईंदो आहे, असलम फ़क़ीर ॻायल, त उन्हनि जो कलाम आहे, तव्हांजे साम्हूं पेश था कयूं पिया। होशियार घणा हुआसीं, फेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे फेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे फेरे में अची वियासीं। होशियार घणा हुआसीं, फेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे फेरे में अची वियासीं। चोरी न कई हुई मूं, न कोई इरादो हो, चोरी न कई हुई मूं, न कोई इरादो हो, भाग्यनि जो खयों पेरो पेरे में अची वियासीं, भाग्यनि जो खयों पेरो पेरे में अची वियासीं। होशियार घणा हुआसीं, फेरे में अची वियासीं, चालाक निगाहुनि जे फेरे में अची वियासीं। कहे रोल पखीअ वांगे हर ॾेहु ॾिठो से पे, कहे रोल पखीअ वांगे हर ॾेहु ॾिठो सी पे, आज़ाद छॾे दुनिया पहिरे में अची वियासीं, आज़ाद छॾे दुनिया पहिरे में अची वियासीं,
आज़ाद छॾे दुनिया पहरे में अची वियासीं। मूं पाण खे पे ज़ाहिद पंहिंजो पाण पचारियो पे, मूं पाण खे ए ज़ाहिद पंहिंजो पाण पचारियो पे। नेणनि जा छुपा छेड़ा, नेणनि जा छुपा छेड़ा छेड़े में अची वियासीं। नेणनि जा छुपा छेड़ा छेड़े में अची वियासीं। चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं। चालाक निगाहुनि जे घेरे में अची वियासीं। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाअल्लाह। नाज़रीन, ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे, महिमाननि सां वधीक बि गुफ़्तगू कंदासीं, पर वक़्तु आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ पाण ॿीहर मिशन असांजी जारी आहे, ॻाल्हि ॿोल बि असां कयूं पिया ऐं ब्रेक खां पहिरीं बि असां वटि गेस्ट वेठल हुया। मारवी सां मां शुरूआति कंदमि ब्रेक जी। मारवी, अवां सोशल एक्टिविस्ट अगरि न हुजो हा त पोइ छा हुजो हा? हा, इहो तव्हांजो ॾाढो सुठो क्वेश्चन आहे, छो जो जॾहिं असां फ़िलहाल त मां एडवोकेट आहियां ऐं अलॉन्ग विद द एक्टिविस्ट बाय सोल। सो अगरि इहो न कयां हा त पोइ छा कयां हा? सो आई थिंक जॾहिं असांजो डेवलपमेंट टाइम हूंदो आहे न, त तॾहिं असां कॾहिं आई वॉन्टेड टू बी अ सिंगर, समटाइम्स आई वॉन्टेड टू बी के लाइक ओके रेडियो एंड RJ थे माण्हू, ऐं समटाइम्स आई वॉन्टेड टू बी अ पायलट। त मुंहिंजे ख़ासि या त पायलट हुजां या RJ हुजां या सिंगर हुजां। सो दिस इज़ हाउ, बट स्टिल सम हाउ मां पंहिंजी जेको इहो हुजां हा के कंटिन्यू करे वेठी आहियां, पायलट खे छॾे करे। बट रेडियो पाकिस्तान ते मां यूथ के प्रमोट करण जे लाइ प्रोग्राम्स कंदी आहियां। उन में जेकी बि टैलेंटेड यूथ असांजे पाकिस्तान में मौजूदु आहे, असां उन्हनि खे इनवाइट कंदा आहियूं, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहियां। पोइ सम हाउ की इहो न हुजो आहे त इहो हुजो आहे, त इहो असांजी जेके बि माण्हू ॿुधी रहिया आहिनि इन शइ खे मुंहिंजे ख़ासि हाणे माइंड में कढी छॾनि, असां सभु कुझु थी था सघूं। एट अ टाइम बि असां पंहिंजे पैशन खे, पंहिंजे कम खे थोरो थोरो परस्यू गॾु करे सघूं था। बट येस, तव्हांजो जेको मेन गोल हुजे उहो हिकु ई हुजे, उन ते तव्हांजी सॼी एनर्जी, सॼी तव्हांजी फोकस हुन ते हुजे। जॾहिं तव्हां उनखे अचीव करे वठो त लेटर ऑन जेके तव्हांजा शौक़ु हुया, जेके तव्हां थियणु चाहियो पिया, उनखे पाण सां गॾु सम हाउ ज़रूरु गॾु रखो। बिकॉज़ डेफिनेटली हिकिड़ी ई लाइफ आहे ऐं इलाही सारी ख़्वाहिशात आहिनि, इलाही सारा ख्वाब आहिनि। सो हुन में ई असांखे पूरा करणा आहिनि। अच्छा, ख़्वाहिशात जी तव्हां ॻाल्हि कई, तिन में मतिलबु की उहा बि असां पुछूं था समाजी अॻुवाण थियण जो फ़ैसिलो केतिरो दुरुस्त साबित थियो, छो त काफ़ी चैलेंजिस बि ईंदा आहिनि, पोइ इंसानु चवंदो आहे की न हाणे ॿियो कुझु। अच्छा, मूंखे लॻे थो की समाजी अॻुवाण थियण जो फ़ैसिलो न हूंदो आहे। समाजी अॻुवाण थियणु तव्हांजी फितरत, तव्हांजो पंहिंजो पाण हूंदो आहे। ऐं अगरि ॻाल्हि कजे की ठीकु आहे, हींअर माण्हू सुञाणनि था की असां सोशली कमु था कयूं ऐं जेके इशूज़ थियनि था उनखे हाईलाइट था कयूं, उन्हनि ते कमु था कयूं क्लोज़ली। जीअं औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़ जा इदारा असां ठाहिया, ऐं मुंहिंजी ऑर्गेनाइज़ेशन जेके बि हींअर कमु करे रही आहे, मां पाण ट्रेनिंग्स कराईंदी आहियां पाकिस्तान में, पाकिस्तान खां ॿाहिरि, जेंडर जूं ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि सब्जेक्ट्स जूं। त इहो सभु हिकिड़ो फ्लो आहे कि जीअं अगरि जॾहिं नोन न हुयासीं तॾहिं बि असां समाज जे लाइ कमु कंदा हुयासीं। व्हेन आई वॉज स्टूडेंट, मूंखे यादि आहे असां पंहिंजी फ्रेंड्स जूं बर्थडे सेलिब्रेट कंदासीं एंड ऑल, पंहिंजूं द पॉकेट मनीज़ गॾु करे। पोइ असां हिकिड़े ॾींहुं सोचियूं की असां इहो सभु कयूं था, बर्थडे ख़तमु थी थिए, सभु पंहिंजे पंहिंजे घर था हलिया वञनि, वाई नॉट टू स्टार्ट हेल्पिंग पीपल। त उन टाइम में इलाही इहो ख़्यालु कीअं आयो, उन में शायदि असांजे माउ पीउ जेके असांखे तरबियत ॾींदा आहिनि उनजो बि वॾो हिसो आहे। इंसान जे पंहिंजे अंदरि जेके अहसास डेवलप थींदा आहिनि उहो असांखे इन तरफ़ रुझान आणण में मदद ॾींदा आहिनि कि असां ॿिए जी तकलीफ़ जो अहसास कीअं था कयूं, कि अच्छा ॿियो को अगरि ख़ुशि न आहे त असां अपसेट था थी वञूं। त इहो उहो हिकिड़ो
ह्यूमैनिटी जो कनेक्टिविटी हूंदी आहे जेकी शुरू खां वठी तव्हां में हूंदी आहे। पोइ ईअं असां पंहिंजी पॉकेट मनीज़ जमा करे नंढा नंढा कमु कंदा हुआसीं। रमज़ान में माण्हुनि खे रोज़ो खोलाइण जो, या जीअं हिकिड़ी कमु वारी असांजे घर या कंहिंजे घर अदरी आहे, उनजी अखियुनि जो ऑपरेशन कराइणो हुयो, त असां फ्रेंड्स पाण में पैसा जमा करे इहे नंढा नंढा कमु कयाई। हुनजी अखियुनि में जॾहिं रोशनी आई त असांजे लाइ मुंहिंजे ख़्याल सां उहो ॾाढो वॾी हिकिड़ी अचीवमेंट हुई कि बीइंग अ स्टूडेंट वी डिड दिस। सो दिस इज़ हाउ इहे नंढा नंढा कमु करे मूंखे त हाणे यादि बि न आहे कि असां कीअं कयो, छा कयो, केतिरा कमु कया। छो जो मां किथे ॿुधो हुयो कि चङाई करे थोरो सो हुनखे विसारे छॾो, न त इंसान जे अंदरि वॾाई या अहिड़े क़िस्म जी शयूं अची वेंदियूं आहिनि, त उन्हनि खे दूरि रखण जे लाइ इहो सिलसिलो जारी आहे। दिस इज़ हाउ माण्हुनि में नोन थी वियासीं। फ्लड जे टाइम में तमामु घणो कमु कयो। अहिड़े ॻोठनि में मां वियमि जिन्हनि जो मूंखे पहिरीं नालो बि न चवणु ईंदो हुयो। उन खां पोइ कोविड जो जॾहिं टाइम हुयो तॾहिं सोशल मीडिया ते यूथ खे इलाही इंगेज कयोसीं, ऐं अॼु बि असांजी ऑर्गेनाइज़ेशन तमामु घणो कमु करे रही आहे। करंटली मां जेके डिफरेंट सेक्टर्स आहिनि, टेक्सटाइल, लेदर एंड ऑल, उन में मज़दूरनि जी कंडीशन, उन्हनि जा कम, औरतुनि ॿारनि ऐं यंग वर्कर्स जे लाइ ख़ुसूसन जेके उन्हनि जा इशूज़ आहिनि, ऐं चाइल्ड लेबर आहे, उन ते फोकस थी कमु कयूं पिया। ऐं गॾोगॾु असांजे औरतुनि ऐं ॿारनि जे तहफ़ुज़, डोमेस्टिक वायलेंस एंड ऑल दिस। त पहिरीं मूंखे ख़बर न हुई कि इहो बि समाज जे हिकिड़ा अहिड़ा इशूज़ आहिनि जंहिं ते कमु करणु ज़रूरी आहे। बट तव्हां जॾहिं आहिस्ता आहिस्ता माण्हुनि सां इन्वॉल्व थियो था, हर माण्हू हिकिड़ी पंहिंजी क्लास सां बिलोंग थो करे, लेकिन अगरि असां पंहिंजी क्लास मां निकिरी करे ॾिसूं था कि लोअर मिडिल क्लास, लोअर क्लास, उन्हनि जा कहिड़ा इशूज़ आहिनि, या इन तौर जा जेके माइंडसेट्स असांजे मुआशरे में पाइजनि था, उन्हनि खे कीअं असां सुधारे सघूं था, त इन वक़्तु मुंहिंजो घणे में घणो फोकस आहे बिहेवियरल चेंज ते। छो जो जेसि असां जीअं बीइंग लाइक लॉ ते कमु कंदड़ ऐं एडवोकेट, मां तव्हांखे ॿुधायां थी कि लॉज़ में सिंध त सभिनी खां अॻियां अथव, लेकिन जॾहिं असां इम्प्लीमेंटेशन जी ॻाल्हि था कयूं त उहा इम्प्लीमेंटेशन बि जेकी स्टेट में कमु कंदड़ माण्हू आहिनि, फोर्सिस आहिनि, उन्हनि जे बिहेवियरल चेंज जेसि ताईं न थींदा, उहो प्रॉपर लॉ इम्प्लीमेंटेशन इहे शयूं न थींदियूं। त उन में पुलिस जी ट्रेनिंग्स असां कराईंदा आहियूं, डिफरेंट ॿिया जेके सोशल एक्टिविस्ट या नौजवान आहिनि उन्हनि जी इंगेजमेंट वधाईंदा आहियूं, ताकी वधि में वधि हिकिड़ो फ़र्द कुझु नथो करे सघे, सभु मिली करे ई अॻुवाणी कंदासीं इन्हनि मामलनि जी, तॾहिं ई असां इन्हनि खे रिज़ॉल्व करे सघूं। सही। अच्छा, मां बि तव्हां ख़्वाहिशनि जी बि ॻाल्हि कई, केतिरियूं ख़्वाहिशूं पूरियूं थी चुकियूं आहिनि या अहिड़ी काई ख़्वाहिश रहियल हुजे हिन में? हाँ, हिते तो मैं चवंदमि हज़ारों ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले। सो दिस इज़ हाउ इलाही ख्वाहिशूं पूरियूं बि थियूं ऐं अॻिते बि। ऐं मूंखे ईअं लॻंदो आहे कि इहो बि ज़िंदगी जो असांजो सिलसिलो आहे, असांखे सम्झणु खपे कि हर ख्वाहिश पूरी न थींदी आहे, लेकिन पोइ बि असां वी कैन नॉट स्टॉप ड्रीमिंग। असां ख्वाब ॾिसणु बंदि न कंदासीं, असां ख्वाब ॾिसंदा रहंदासीं, लेकिन सिर्फ़ु ख्वाहिश करण सां कुझु न थींदो आहे। असांखे जदोजहद बि गॾोगॾु करणी आहे, उन जुस्तजू खे रखिणो आहे कि असांखे यू नो वी हैव टू अचीव दिस, वी हैव टू वर्क फॉर इट, वी हैव टू डू हार्ड वर्क फॉर इट। सिर्फ़ु ख्वाहिश कुझु बि नथी तव्हांखे ॾेई सघे जेसि ताईं तव्हां उन सां गॾु महिनत, लगन ऐं उनखे अॻिते न वधायो। ज़बरदस्त, ॾाढो बहितरीनु तव्हां हिन ते ॿुधायो। यकीनन असांखे पंहिंजे इहे शयूं असांखे पाण में एडॉप्ट करणु घुरिजनि, इहे इंसान जी पंहिंजी जेकी सर्वाइवल आहे उन में ॾाढो आसानियूं पैदा कनि थियूं। अब्दुल सलाम दादा भाई, मां तव्हांजी तरफ़ अचां, यू आर अ सक्सेसफुल बिज़नेसमैन, जेकॾहिं तव्हां बिज़नेसमैन न हुजो आहे त पोइ छा हुजो आहे? बेसिकली ह्यूमन साइकोलॉजी जेके आहे न वो सेटिस्फाई कान थी सके। सही, ठीक है ना, माना बेहतर से बेहतर जी तलाश, खूब से खूबतर जी तलाश, ऐं हिकिड़ी अनसेटिस्फाई। पोइ वरी क़ुरान हकीम बनी नौ इंसान जे बारे में इहो असांखे क्वालिफाई कंदो आहे जो माण्हू लालची आहे ऐं इम्पेशंट आहे, बेसब्रो आहे ऐं नाशुक्रो आहे। ईअं जीअं मिर्ज़ा ग़ालिब साहब जो शेर मैडम ॿुधायो, मारवी ॿुधायो, माना द गोल इज़ टू बी हैप्पी एंड कंटेंटेड। ठीकु आहे न, ऐं जेको माण्हू कंदो आहे कमु उन में पंहिंजे पाण खे द गोल शुड बी टू बिकम अ बेटर ह्यूमन, बेटर इंडिविजुअल, अ बेटर पर्सन। ज़बरदस्त। अच्छा, लाइफ में कॾहिं मौक़ो मिले त कंहिं हिकिड़ी शख़्सियत सां डिनर करण जो, के लाइ में माना
त कंहिंसां कंहिंखे टाइम ॾींदो या तव्हांजी ख़्वाहिश आहे त केरु हूंदो अहिड़ो शख़्स ख़ुशनसीब जंहिंसां तव्हां डिनर कंदो? साईं इन मुल्क में तमामु नामवर शख़्सियतूं आहिनि बि ऐं गुज़रियूं बि आहिनि। जेकॾहिं मूंखे मौक़ो मिले हा त मां शाह लतीफ़ सां मां साईं उन जो आशिक़ आहियां, उन जी शाइरी जो, ऐं पोइ वरी जीअं उहो रब जी ज़ात खे रब की कुदरत खे एक्सप्लेन कंदो आहे, ब्यूटीफुल शाह लतीफ़, उहो उन जो को मटी कोन्हे उन जो। बिल्कुलु। अच्छा, कुझु शख़्सियतुनि जा नाला खणंदुमि, कुझु पॉलिटिकल शख़्सियतूं आहिनि ऐं उन्हनि जे लाइ अवां कमेंट जेको फर्स्ट वर्ड ज़हन में अचे उहो तव्हांखे ॿुधाइणो आहे। सदर आसिफ अली ज़रदारी। साईं क्लास ऑफ अ पॉलिटिशियन। शहबाज शरीफ। ठीकु आहे, पॉलिटिकल फैमिली। बिलावल भुट्टो ज़रदारी। अपकमिंग ब्रिलियंस। मरियम नवाज। गुड एडमिनिस्ट्रेटर। नवाज शरीफ। done a lot of work for highways and motorways. खान साहब। इमरान खान साहब। Yes. ठीक है, he is a politician, good sportsman, आवाम में मकबूल। अच्छा, 4 सूबनि में हुकूमतूं आहिनि ऐं कंपैरिजन तव्हांखे करिणो आहे सिंध ऐं पंजाब। सिंध आहे। अच्छा, सिंध जी धरती जो को इन मुल्क में मुक़ाबिलो आहे ई न। ऐं मां उन जी सिंपल दलील ॾियांसि थो। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, कहिड़ो सिंधी वञे थो ॿिए सूबनि में कमु करण जे लाइ, ऐं सभिनी सूबनि जा माण्हू अचनि था सिंध धरती में, ऐं असां भाकुर पाए वेलकम बि कंदा आहियूं, अकोमोडेट बि कंदा आहियूं। इन दलील में कंहिंखे कुझु शक हुजे त ॿुधाइजो। सही सही। अच्छा, बलूचिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा कंपैरिजन। आई थिंक इहो जेको बलूचिस्तान जी इंसर्जेंसी आहे, सोरिश आहे, इंशाअल्लाह इहो कंट्रोल थी वेंदी। ऐं ठीकु आहे, इहो माना ख़ैबर पख्तूनख्वा बि असांजे सर जो झूमर आहे। ज़बरदस्त, माशाअल्लाह। अच्छा, नसीम गनी साहब, अव्हांजी तरफ़ ईंदासीं ऐं हिन जो तव्हांजो एक्सपीरियंस जेको आहे हिननि मामलनि में अञा वधीक हूंदो, तव्हांजो इंट्रैक्शन, छो जो बीइंग ब्यूरोक्रेट पॉलिटिशियन सां मुंहिंजो इंट्रैक्शन खड़ो रहंदो आहे काफ़ी मामलनि में, इशूज़ में। मां पॉलिटिकल नालनि खां ई शुरूआत सवाल ॾुखियो हूंदो, पर अव्हांजी राय ज़रूरी आहे। सदर आसिफ अली ज़रदारी। सदर पाकिस्तान। नवाज शरीफ। प्राइम मिनिस्टर, एक्स प्राइम मिनिस्टर। बिलावल भुट्टो ज़रदारी। प्रॉमिसिंग प्राइम मिनिस्टर। शहबाज शरीफ। करंट प्राइम मिनिस्टर। मरियम नवाज। सीएम ऑफ पंजाब। जस्ट सीएम ऑफ पंजाब, नथिंग एल्स। ओके। मुराद अली शाह साहब। गुड एडमिनिस्ट्रेटर एंड वेरी गुड इंजीनियर। अच्छा, कंपैरिजन क्यों एडमिनिस्ट्रेटिवली सिंध ऐं पंजाब जो वोट कंहिंखे ॾिनो? मुराद अली शाह ॾाढो एक्सपीरियंस माण्हू आहे, उनखे बीइंग अ सिविल इंजीनियर वॾो एडवांटेज आहे डेवलपमेंट साइड ते। मां गॾु कमु कयो आहे, साईं खे ॾिठो बि आहे ऐं तमामु घणी साईं खे नॉलेज आहे। फाइनेंस जो वॾो एक्सपर्ट आहे, प्लानिंग जो वॾो एक्सपर्ट आहे। मरियम बीबी जे बारे में मां कोई राय नथो ॾेई सघां, मां हुन सां गॾु कमु न कयो आहे, बट मीडिया प्रोजेक्शन तमामु घणी आहे हुननि जी, पर हिते प्रैक्टिकली जेको कमु आहे हिते सिंध में थींदे जेको असां ॾिठो आहे त उहो तमामु घणो इम्प्रेसिव आहे। अच्छा, बीइंग एन ब्यूरोक्रेट कुझु ख़्वाहिशूं हुयूं जेके रहिजी वियूं, या जेकी ख़्वाहिशूं हुयूं तक़रीबन पूरी थियूं, जेके कमु करणु चाहियो पिया हुआ उहे सभु? बीइंग अ ब्यूरोक्रेट त जेको आहे सो ख़्वाहिशूं एज़ अ ब्यूरोक्रेट त कॾहिं ख़तमु थींदियूं हूंदा आहिनि, बट एज़ अ इंसान ओके जेके ॾिसी त खोड़ शयूं आहिनि जेके असां कोन करे सघियासीं, अञा जेकॾहिं ज़िंदगी साथ ॾिनो त उहे इनशा कंदासीं। ऐं जेको तव्हां अब्दुल कलाम खां सवाल पुछो त जेकॾहिं तव्हां न हुजो त छा हुजो आहे, त जेकॾहिं मां गवर्नमेंट सर्विस में न हुजां त मां डॉक्टर ई हुजां, जेको मुंहिंजी बाय क्वालिफिकेशन मां डॉक्टर ई आहियां। मां हुनमें स्पेशलाइज़ेशन कयां ऐं किथे न किथे फिज़िशियन जो प्रोफेसर लॻो वेठो हुजां, पर पोइ छॾे मां हेॾे शिफ्ट कयो त इहो ई कयो। पर हाणे छो त ॿई जेके आहिनि से ॻाल्हियूं परे थी वियूं आहिनि, त हाणे असां इनशा कोशिशि कयूं था। मां अब्दुल सलाम असांजो ॿियो दोस्त आहे, असां हिकिड़ो थिंक टैंक ठाहियो आहे जंहिंमें असां मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते ॻाल्हि कयूं था, ऐं हाणे असां उन हवाले सां पंहिंजो हिकिड़ो पॉडकास्ट बि हिकिड़ो अखंड भारत ते असां मां ऐं अब्दुल सलाम उन ते डिस्कशन कई आहे। ऐं जेकॾहिं तव्हांखे मौक़ो मिले त ॾिसिजो त उन में असां जेको मोदी आहे उन जी जेका इहा फिलॉसफी आहे अखंड भारत ऐं हिंदुत्व उन ते डिटेल में डिस्कशन कई आहे, ऐं उन जो कंपैरिजन ड्रॉ कयो आहे असां जेको आहे सो हिटलर जी जेका नाज़ी जर्मनी उन सां ई। ऐं मां इहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त हीअ जेका आहे नियो आर्यन
इज़म आहे या इहो कोई नियो जेको आहे नाज़ियज़म आहे, जेको हिंदू शिकल में आयो आहे, जेको हिंदुत्व जी शिकल में आयो आहे, ऐं जेको थियणो न आहे। छो त हू यूरोपियन हुआ, डेवलप हुआ जर्मन्स, वर्ल्ड वार 1 में बि जर्मनी हुई, वर्ल्ड वार 2 में बि जर्मनी हुई, उहो डेवलप शुदा मुल्क हो, मैकेनाइज़्ड मुल्क हो। ही जाहिल आहिनि, ही जेके आहिनि से इंतिहाई जेके आहिनि से सुपरस्टिशियस जेके छा चइबो आहे सिंधीअ में तोहम परस्त आहिनि, ऐं ही अहमक जेके माण्हू उहे चवनि था त सुपरमेसी असांजी रहंदी, अहमकनि जी जन्नत में रहण वारी ॻाल्हि आहे। अच्छा, त को अहिड़ो दोस्त जेको ब्यूरोक्रेसी जे टाइम ते सुठो दोस्त हुजे पर स्टिल अञा बि हुजे, छो जो दोस्त कॾहिं कॾहिं मटिजी वेंदा आहिनि जेसिताईं माण्हू सीट ते हूंदो आहे। खोड़ आहिनि यार मुंहिंजा, अच्छा अलहमदुलिल्लाह खोड़ आहिनि मुंहिंजा दोस्त। नालो खणी उन्हनि खे ऑनर फ़िलहाल ब्यूरोक्रेसी हवाले सां जेकॾहिं तव्हां मूंखां पुछंदा त हींअर सर्विस में आहे सोशल वेलफेयर डॉक्टर परवेज़ सीगड़, मूं सां गॾु मेडिकल कॉलेज में गॾु पढ़ियो आहे ब्यूरोक्रेसी हवाले सां। हींअर ब्यूरोक्रेट आहे, करंटली हिकिड़ी सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जो आहे। ताज़ो गवर्नर हाउस मां रिटायर्ड थियो आहे डॉक्टर बदर शेख, उहो बि असांजो मूंखां थोरो सर्विस में जूनियर हो, पर असांजो मुंहिंजो क्लास फेलो हो मेडिकल में, ऐं सर्विस में असां गॾु आयासीं। अहिड़े तरीक़े सां सईद कलवड़ उहो अकाउंट्स ग्रुप में आहे, अञा ताईं सर्विस में आहे, ऐं इंशाअल्लाह अञा ताईं दोस्त आहे। खोड़ आहिनि मुंहिंजा दोस्त जेके अॼु ताईं दोस्त आहिनि, अलहमदिल्ला को फ़र्क़ु कोन आहे। माशाअल्लाह तव्हांजी बैच मां त इलाही ब्यूरोक्रेसी बि अची विया, इलाही असांजा इन खां अलावा बि ॿिया दोस्त आहिनि मां चवां थो, पर मतिलबु आहे त जेके दोस्त जीअं हुआ सर्विस खां पहिरियों जीअं हुआ अॼु बि ईअं ई आहिनि। सही। अच्छा तारा, मां अव्हांजी तरफ़ ईंदुमि ऐं ॼाणणु चाहींदुमि अव्हां खां कमेंट्स तव्हांजे कोलीग्स जे बारे में। टिकटॉक ते जेकी दुनिया आहे ॾाढी अॼुकल्ह उनखे ॾिठो वञे थो, नौजवान माण्हू उते वञनि था, ऐं सोशल प्लेटफॉर्म यकीन डिस्कस करणु खपे। कुझु नाला खणंदुमि, उन्हनि जे माण्हुनि जे लाइ का राय अव्हांजी या का नसीहत जेको उन्हनि खे अव्हां करणु चाहियो। अक्सा लैला कींजर जमाली। हा, अक्सा लीला, ओके, गुड टिकटॉकर, गुड एक्ट्रेस, कोई राय न आहे। अच्छा, दुआ मेमन, गुड सिंगर, ऐं हरीश सुमरो, गुड वन, गुड वन, ओके। अच्छा, इकरा टोक्यो, टोक्यो एज अ लॉयर सुठी आहे। अच्छा, लॉयर करे पे, ओके। ऐं अनम, उहा ई वकालत मां सुठो कमु कनि था सभु। मिज़ना, उहा बि सुठी आहे, सभु सुठा आहिनि। अच्छा, मां सभिनि खां नंढी आहियां, मां कंहिंखे को राय न ॾींदमि बल्कि वठंदमि। अच्छा, ठीकु आहे, तव्हां ॾाढो एहतियात मां कमु वरितो आहे ऐं गुड 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 करे असां ॾिसूं पिया ॿुधूं पिया। न, सभु सुठा आहिनि, ऐं कंहिंखे माण्हू पाण जेको अगरि पंहिंजी ग़लतियुनि ते गौर करे त पाण इलाही गुनहगार हूंदो आहे, त बहितर इहो आहे कंहिंखे न टोके, पंहिंजी ज़बरदस्त। अच्छा अल्ताफ़ साहब, अव्हां खां बि ॼाणणु चाहींदासीं जेकॾहिं शाइर न हुजो हा त अव्हां छा हुजो, छा पसंदि? असीं इहो ई इंसान ज़ात जा ख़िदमत कया, पंहिंजी नेचर ई इहा आहे। शाइरी जो मूं ते हरू भरू लेबल कोन्हे। अच्छा, हीअ शाइरी मुंहिंजो शौक़ु आहे, ऐं मूं थोरे हिन सां शेर गोई जो मूंखे ॾांहुं आहे, ऐं मूंखे उहो बि हिकिड़ो बचपन खां वठी शौक़ु रहियो आहे, ऐं इल्मी घराणे सां तालुक़ु आहे। उन हवाले सां याने फ़नून लतीफ़ा बि चओ, इल्मु अदब सां बि आहे, सोशल एक्टिविस्ट बि आहियूं, घणा ई शुबा आहिनि, सिर्फ़ु शाइरी कोन्हे। ज़बरदस्त। अच्छा, ज़िंदगी में को अहिड़ो कमु मौक़ो मिले, ज़िंदगी मौक़ो ॾिए अव्हांखे, त को अहिड़ो कमु जेको अव्हां करणु चाहियो, यार हीअ ज़िंदगी में जेकॾहिं मूंखे टाइम मिलियो, ज़िंदगी मौक़ो ॾिनो त हीअ कमु मां ज़रूरु कंदुसि? इंसाफ़ जी ऐं हर उन बेवस लाचार मोहताज ग़रीब मिसकीन माण्हू ताईं हिकिड़ो इंसाफ़ पहुचाइण ऐं उनजो दाद रसी करणु, इन खां वधीक को बि माण्हुनि जे लाइ आसानी पैदा करियो। ज़बरदस्त। क़ुरान पाक में इरशाद आहे, सभ खां वधीक नेकी, सभ खां, मां वॾी ॻाल्हि थो कयां, सभ खां वॾी नेकी इहा आहे त तव्हां कंहिंजे लाइ आसानी पैदा कयो। वाह साईं वाह। ऐं ॿी जेका ॻाल्हि ख़्वाहिश वारी आहे, असांजी नंढड़ी पंहिंजो मावरी रहमान बि शेर पढ़ियो, साईं बि उनजी ताईद कई। मुंहिंजे मौला जो फरमान आहे त हमेशह ज़िंदगी ख़्वाहिशुनि जे मुताबिक़ न, पंहिंजी ज़रूरतुनि जे मुताबिक़ गुज़ारियो, छो त ख़्वाहिश बादशाहनि जी बि अधूरी रहिजी वेंदी आहे ऐं ज़रूरत ख़ुदा फ़क़ीरनि जी बि पूरी। हिन जो असुलु जवाबु ई माशाअल्लाह, ज़बरदस्त। अव्हां मौला जो फरमान ॿुधायो।
ऐं यकीनन जेके बुज़ुर्गनि जा या आइमा मासूमीन जा जेके फरमान आहिनि उन्हनि में हिकिड़ो पूरो कोड ऑफ लाइफ आहे जेकॾहिं असां उन्हनि फरमाननि ते ज़िंदगी अमल में कयूं वॾी त रहनुमाई आहे हर मरहले जे लाइ बिल्कुलु ऐं बहितरीन ख़ूबसूरती त इहा ई आहे कि ज़िंदगी जे हर मरहले बल्कि असां जदीद दौर में हींअर वेठा आहियूं लेकिन असां जॾहिं खोलींदासीं क़ुरान पाक असांखे हर इरशाद मां हर क़ुरान जी हर ॻाल्हि मां हर आयत मां अहिड़ी रहनुमाई मिली वेंदी जेकी असां सोचे बि न फील थींदो आहे ॼण इहो हिन दौर जो मसइलो आहे असांजे लाइ माना ख़ूबसूरती आहे यूनिकनेस ई आहे बिल्कुलु ईअं आहे बसि हाणे गाने जी तरफ़ वेंदासीं ग़ुलाम अली भाउ तव्हांजो पहिरियां बि ॾाढो ज़बरदस्त गानो ॿुधायो हाणे असांखे छा था ॿुधायो हाणे तव्हांखे पंहिंजे उस्ताद ग़ुलाम शबीर जी कंपोज़िशन ऐं उन्हनि जो ॻायल कलाम ऐं उस्ताद बुखारी जी शाइरी तव्हांजे साम्हूं पेश थो कयां ऐं उस्ताद जो कलाम हिन जे लाइ जो साईं उस्ताद जे ॻोठ जो शहर जो असां वेठो आहे ऐं उन रिश्ते खे बरक़रार रखणु ज़रूरी आहे ॿुॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न जानी जान जाना जानी जान जाना जानी जान जाना ॿुॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न उॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न जानी जान जाना जानी जान जाना जानी जान जाना उॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न जे महफ़िल मचायां त मेहमान थी आ ओ जे महफ़िल मचायां त मेहमान थी आ बसामी हुथी मां त तूफ़ान थी आ मिलण लाइ मांदा मिलण लाइ मांदा बनायूं बहाना ॿुॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न जानी जान जाना जानी जान जाना जानी जान जाना ॿुॾो थो वञे हा ॿुॾो थो वञे हा न घुर्जे में ख्वाजा खिज़िर जी हयाती न घुर्जे में ख्वाजा खिज़िर जी हयाती रुगो हिकिड़ो भेरो लाहि छाती घड़ी घाल मूसा घड़ी घाल मूसा त घोड़िया ज़माना ॿुॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न जानी जान जाना जानी जान जाना जानी जान जाना ॿुॾो थो वञे हा उॾियो हलियो आहे न ॿुॾो थो वञे हा
रूबरू तूं सदाई सिखा थो बुधी रूबरू तूं सदाई सिखा थो लुची रोज़ तो ले बुखारी दिखा थो बुधी रोज़ तो ले बुखारी दुखा थो नवा गीत गाना तवाना तराना बुढ़ो थो वञे हा उड्यो हलियो आना जानी जाने जाना जानी जाने जाना जानी जाने जाना बुढ़ो थो वञे हा उड्यो हलियो आना बुढ़ो थो वञे हा वाह 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 ज़बरदस्त 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 नाज़रीन ग़ुलाम अली समूह साहब जो बहितरीन कलाम अवां ॿुधो मूंखे ब्रेक लाइ चयो पियो वञे पर ब्रेक खां पहिरियां अवां सभिनी मुअज़्ज़िज़ महिमाननि जी वॾी महिरबानी अवां पंहिंजो वक़्तु कढी असांजे ख़ुशियुनि में असां सां गॾु रहिया ऐं तव्हां सां गुफ़्तगू करे ॾाढो मज़ो आयो यकीनन नाज़रीन खे बि लुत्फ़ अंदोज़ थिया हूंदा ऐं पाण मुख़्तसिर ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ पाण जॾहिं ॿीहर हाज़िर थींदासीं त नवां महिमान ख़ुशूसी ट्रांसमिशन में अव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार ऐं ईद जे हवाले सां असां हिते ख़ुशूसी ट्रांसमिशन में मौजूदु आहियूं मुख़्तलिफ़ महिमान असांखे जॉइन कनि पिया इन खां पहिरियां बि महिमान मौजूदु हुआ उन्हनि जी ॻाल्हि ॿोल मां ॿुधी हाणे नवनि महिमाननि असांखे जॉइन कयो आहे उनजो मां तारुफ़ तव्हां सां करायां हेॾा मूंसां मौजूदु आहिनि शाहज़मान भंगर साहब पाण सीनियर जर्नलिस्ट आहिनि शाइर आहिनि ऐं तमामु बहितरीनु लिखंदा आहिनि उहे बि असां सां मौजूदु आहिनि शाहज़मान भाउ तव्हांखे ईद जूं वाधायूं हुजनि ऐं वॾी महिरबानी अवां कई आहे ऐं गॾोगॾु अतिया हसन साहिबा मौजूदु आहिनि पाण फैशन डिज़ाइनर आहिनि उन्हनि सां बि अॼु गुफ़्तगू कंदासीं ऐं हिकु भेरो ॿीहर ट्रांसमिशन खे जॉइन कयो आहे ज़ोहेब ज़रदारी साहब पाण धरती टीवी जा डायरेक्टर न्यूज़ ऐं करंट अफेयर्स आहिनि साईं तव्हांखे बि हिकु भेरो ॿीहर वेलकम थैंक यू अञा मौजूदु आहिनि इरफान महबूब साहब पहिरियां त उहे असांखां अॻु होस्ट कनि पिया पर हाणे असां सां महिमान तौरु मौजूदु आहिनि ऐं पाण हाणे उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं जेकी हुननि ॿियनि महिमाननि सां कई आहे कोशिशि कंदासीं त उन्हनि सां बि हाणे थोरी ॻाल्हि ॿोल कजे त इरफान तव्हांखे वेलकम थैंक यू ऐं असां सां गॾु मौजूदु आहिनि सीनियर जर्नलिस्ट आहिनि अरबाब चांडियो साहब ऐं उहे मौजूदु आहिनि पर अॼु हू शो में सघरा आया आहिनि उन्हनि जी वाइफ सरवत जबी साहिबा उहा बि असां सां स्टूडियो में मौजूदु आहे ऐं उहा धरती टीवी जी रिपोर्टर आहे एज़ अ धरती टीवी में कमु करे पई तमामु बहितरीनु कमु करे पई उन्हनि सभिनी सां ॻाल्हि ॿोल कंदासीं शाहज़मान भाउ मां आगाज़ अव्हां सां कयां त ईद अव्हांजी कीअं गुज़रंदी आहे बीइंग ए जर्नलिस्ट असांजी सहाफ़ियुनि जूं तक़रीबन ईदूं जेके आहिनि उहे ड्यूटियुनि में ई गुज़रंदियूं आहिनि अव्हांजी रवायती तौरु कीअं गुज़रंदी आहे ईद जर्नलिस्ट मां जॾहिं घरां निकिरंदो आहियां करे करे ईद वारे ॾींहुं हिकिड़े दफ़ो मां निकितुसि पियो त को मूंखे माण्हू रस्ते में मिलियो गाॾी कढी पई त चयईं त काॾे मुंहिंजो ड्यूटी ते चई ईद ते बि ड्यूटी मूं चयो तव्हां टीवी न ॾिसंदो छा तव्हां टीवी ॾिसंदो असीं हलाईंदासीं तव्हां टीवी ॾिसंदो यकीन सो पोइ असांखे इहो हूंदो आहे त हिकिड़ो ॾींहुं या ॿ ॾींहं जेको आहे ड्यूटीज़ में ॿारनि लाइ कढंदा आहियूं त उहो पंहिंजे स्केड्यूल में थोरो चेंजिस करे उते सेटिंग अॻु में ठाहींदा आहियूं मूंखे पहिरियों ॾींहुं खपे ऐं प्रोबेबली मुंहिंजो घणो करे पहिरियों ॾींहुं मां कोशिशि कंदो आहियां त ॿारनि सां गुज़ारिजे फैमिली खे ॾिजे पहिरियों ॾींहुं पोइ ॿिए ॾींहं खां त रूटीन वठां शुरू थो थी वञे ऐं पोइ पाण ई हलूं था ऐं एज़ बीइंग ए जर्नलिस्ट असांजो जेको मुंहिंजे ख़्याल में तव्हां असां सभिनी जो वर्किंग स्टेमिना वधीक आहे आमतौर ते जेकॾहिं को माण्हू पंहिंजी ड्यूटीअ खां निकिरंदो त हुन में साहु कोन हूंदो ॻाल्हाइण जो ऐं पाण उहे आहियूं ड्यूटी खां पोइ निकिरंदासीं त पोइ वरी दोस्तनि सां हूंदासीं पोइ 5-5, 4-4, 6-6 कलाक दोस्तनि खे बि ॾींदासीं पोइ वेंदासीं घर थका टुटा तंहिं करे असां वटि उहो इशू हुजे कोन थो ईद खां ॿिए ॾींहं ते पोइ इहो घुमणु फिरणु ट्रेन ते घुमणु फिरणु इहो ईअं हले। अच्छा अतिया साहब आपकी ईद कैसे गुजरती है? ईद के दिनों में आपका क्या शेड्यूल होता है? क्योंकि ईद से पहले तो यकीनन आप बिजी होंगी बीइंग एन फैशन डिज़ाइनर, तो ईद के इन तीनों दिनों में क्या रूटीन रहती है आपकी? पहले दिन तो मैं बड़े अब्बा के घर चली जाती हूँ अपने। अच्छा। और दूसरे दिन मैं अपने फ्रेंड्स में चली जाती हूँ और तीसरे दिन मैं घर पे मेहमान बुला लेती हूँ अपने। अच्छा, तो यही रूटीन रहती है आपकी? अच्छा ज़रूर साहब तव्हां ईद जे हवाले सां त रूटीन वाइज़ ऐं घणियूं शयूं पहिरियां बि ॿुधाए विया आहियो, पर मां हिते अव्हां खां ॼाणणु चाहींदुमि त जेको क़ुर्बानी जो असां हीअ ईद कयूं था त जेको क़ुर्बानी जो असल मक़सदु आहे, छा हाणे असां उनखे अपनायूं था या बसि शो ऑफ आहे, बसि जानवर जी क़ुर्बानी करणी आहे ऐं ॾींहुं पूरो करिणो आहे, या जेको एक्चुअल मैसेज आहे क़ुर्बानी जो उनखे बि असां एडॉप्ट कयूं पिया सोसाइटी में?
घणे हद ताईं त हाणे घटिजी वियो आहे। मां छाकाणि सवेर इन ते सॼो तफ़सीली ॻाल्हाए वियां, पर वरी तव्हां सुवालु पुछो पिया त मुख़्तसिर जवाबु ॾियां थो। त असुलु फ़लसफ़ो त इहो न आहे इन जो, असुलु फ़लसफ़ो इहो आहे त तव्हां क़ुर्बानी कयो पंहिंजी अच्छा क़ुर्बानी रुॻो इन शइ जी कोन्हे त तव्हां पंहिंजी कंहिं प्यारी शइ जी क़ुर्बानी कयो था, उन करे चयो आहे न जानवर माना एतिरो ॾींहुं हुजे जो तव्हां सां हुनजी अटैचमेंट थी वञे, पोइ तव्हां हुनखे क़ुर्बान कयो। असां वटि अॼुकल्ह उहो घणो थी वियो आहे। हाणे ॿकरा बि टिकटॉकर थी विया आहिनि, ऐं जेके ढग आहिनि उहे यूट्यूबर थी विया आहिनि, माना ऐं हुन ते गाना अचणु शुरू थी विया आहिनि। अलाए छा हिकिड़े क़िस्म जी अजीब मस्ख़री शुरू कई वई आहे। ओरिजिनल हिन जो फ़लसफ़ो जेको आहे उहो इहो आहे त तव्हां इन ॾींहं ते ग़रीबनि जी सार लहो। उहे असांजो तबिको जेको सॼो साल इन गोश्त लाइ महरूम हूंदो आहे, तव्हां उन ताईं पहुचायो कंहिं हद ताईं। जीअं सवेर बि मूं चयो हुयो त असांजे ॿारनि में अञा बि इहो कल्चर मौजूदु आहे। शहर जे अंदरि त इहो आहे त जानवर ज़बह कयो ऐं ठाहियो, इन खां पोइ हणो फ्रिज में, पर पाण वटि ईअं स्टॉक कोन थो थिए पंजनि इलाइक़नि में, पंहिंजनि ॻोठनि में। अॼु बि उन साॻिए नमूने सां हिसा थींदा आहिनि, ऐं पोइ वरी बाक़ाइदा माण्हू हिकिड़ो ॿ मुक़ररु हूंदा आहिनि उन घर में, त वञी फलाणे खे लिस्ट ठहंदी आहे, त उन्हनि सभिनि खे दर खड़काए वञी ॾिबो आहे। हिते त मुंहिंजे ख़्याल में तव्हां हाणे बि हलो कराची जे में त हर घिटी में अलाए केतिरा जानवर बीठा हूंदा, पर ईद जे ॾींहं ते को हिकु पाड़ेवारो ॿिए पाड़ेवारे खां कोन पुछंदो आहे त तोखे ॾियां या न ॾियां। त इन शइ खे असां बि करे सघूं था, इन जेका असांजी मीडिया आहे जे थ्रू इन पासे, त असुलु जेको क़ुर्बानी जो जेको मक़सदु आहे उन पासे अचणु खपे। पर अफ़सोस इहो आहे त घणे भाङे ऐं मुंहिंजे ख़्याल में अञा ताईं को गानो त आयो कोन्हे, अचणु खपे। अॻु में बि इहो ॿकरे ते बि ठहियो, ढगे ते बि ठहियो, पोइ अञा ताईं। ऐं वॾी ॻाल्हि आहे उहे माण्हू ठाहे रहिया आहिनि जिन खां असां उमेदु नथा कयूं। भला मस्ख़रा वञी ठाहिनि त ॻाल्हि सम्झ में अचे थी, बल्कि ॿियनि जा ॿियो जीअं पाण वटि हाणे इहो थींदो त उन ॾींहं ते ज़िबह थियण खां अॻु में उन जानवर सां सेल्फियूं कढबियूं, वरी उहे शेयर कबियूं त असां हीअं करे छॾियो, वरी उहो सॼो कुझु इहे शयूं शेयर कनि था। मां अॼु प्रोग्राम जे ज़रिए वरी माण्हुनि खे सभिनी खे इहा हिकिड़ी रिक्वेस्ट कयां थो त जेको वरी उन खां पोइ ज़बह करण खां पोइ जेको फ्रिज में रखो था उनजी बि तस्वीर ज़रूरु थिए। ज़बरदस्त। ऐं इरफान साहब, अव्हांजी ईद हूअं त वैसे ख़बर आहे कीअं गुज़रंदी आहे, पर वरी बि मां पुछी थो छॾियां, सॼो ॾींहुं तव्हां ॿियनि खां पुछो आहे ईद जे हवाले सां, तव्हांजी छा रूटीन रहंदी आहे? मुंहिंजी रूटीन हिकिड़ी त इहा आहे जेका थोरी देरि पहिरियां तव्हां ॾिठी आहे। हा, हितां जी रूटीन हूंदी आहे। ईद वारे ॾींहुं फ़र्क़ु एतिरो पवंदो आहे त थोरियूं जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे थोरियूं वधी वेंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते हूअं असांखे तयारु थी ऑफिस अचिणो हूंदो आहे, पर ईद वारे ॾींहुं फैमिली जेका आहे उनखे बि तयारु थियणो हूंदो आहे, उन्हनि खे बि ॿाहिरि घुमाइणो हूंदो आहे, वञिणो हूंदो आहे। ऐं ईद जो ॾींहुं आहे उहा ईद बि वॾी ईद, गोश्त वोश्त बि मिले थो, त पोइ वरी उन सां जेके एक्स्ट्रा शयूं आहिनि उहे बि हथु करणियूं आहिनि, उहे बि स्टोर करे रखी ॾियणियूं आहिनि त जीअं असां निकिरूं ऑफिस लाइ या कंहिं बि कमु सांगे त पोयां कंहिं क़िस्म जी परेशानी न थिए। सो इहा ई रूटीन हूंदी आहे ईद वारे ॾींहुं। बाक़ी हूअं त जीअं भंगर साहिब बि ॿुधायो, ज़ुहैब साहिब बि ॿुधायो, त हिकिड़ो जेको जर्नलिस्ट आहे या उनखां पहिरियां जीअं डिस्कस थींदो रहियो आहे, अवां बि कयो आहे, मूंसां जेके दोस्त हुया उन्हनि बि कयो, त साफ़ी जी इहा ई हूंदी आहे ईद। त उनजी जेके रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि उहे वधी वेंदियूं आहिनि। पोइ उहो जर्नलिस्ट रिपोर्टर जी सूरत में हुजे, एंकर जी सूरत में हुजे, हिते कैमरामैन जी सूरत में हुजे, या ओबी में को माण्हू वेठो आहे उनजी सूरत में हुजे, उनजो रिस्पॉन्सिबिलिटीज़ वधी थियूं वञनि। कम जो जेको बर्डन आहे उहो वधी थो वञे, जीअं अवां ते वधियो आहे। सही, बिल्कुलु। जीअं साफ़िन जी ईद मुख़्तलिफ़ हूंदी आहे, ईअं ई अरबाब चांडू साहब अवां जी ईद कीअं पई गुज़रे? जीअं इरफान बि चयो कि साफ़िन जी ईद मुख़्तलिफ़ हूंदी आहे, चैलेंजिस सां हूंदी आहे, अवां जी ईद कीअं पई गुज़रे? दोस्तनि खे कीअं मैनेज कंदा आहियो, फैमिली खे, ॿारनि खे, ऐं साफ़ वधीक गॾोगॾु ज़िम्मेवारी बि आहे? असल में ॻाल्हि आहे त असां लाज़मी सर्विस वारा माण्हू आहियूं। अच्छा। ऐं असांजी पुलिस जी, साफ़िन जी, डॉक्टरनि जी, इन्हनि जी ईद इस्पताल थाणे ऐं जेको आहे सो दफ़्तरनि या फील्ड में गुज़रंदी। मूंखे त यादि न आहे, मां 94 खां जर्नलिज़म में आहियां, का बि ईद मूंखे ख़बर न आहे मूं को घर में गुज़ारी हुजे। हर ईद ते जेको आहे आउं फील्ड में हूंदो आहियां। ऐं वरी ईद वारे ॾींहुं सची ॻाल्हि इहा आहे त ईद वारे ॾींहुं अञा सवेरो थोरो पवंदो आहे, छो जो 8 वॻे निमाज़ थींदी आहे, उनखे लाइव ॾेखारिणो हूंदो आहे, उन ते वरी बीपर बि ॾियणो पवंदो आहे त फलाणी शख़्सियतूं अची वञी। ठीकु आहे। ऐं आम तौर ते माना हूअं त असांखे 8-9 वॻे उथंदा आहियूं, पर उन ॾींहुं 6:30-7 बजे उथी तयारु थी या कपिड़ा वपड़ा पाए जेॾीमहिल मां ॿाहिरि निकिरंदो आहियां त ज़ुहैब सुणा ऐं तव्हां सुणनि खे ॿुधायो त कासाई ऐं असां बीठा हूंदा आहियूं। कासाई 3 ॼणा मोटरसाइकिल ते हूंदा आहिनि, छुरू ॿाहिरि हूंदी त ईअं कजो, मूं चयो अलाए डजारियुनि कासाई डिॼण जी ज़रूरत न आहे, त इहो कयो। ऐं पोइ उन दौरान जेको आहे सो वरी
जेके सीज़नी कासाई हूंदा आहिनि उहे बि ॾाढा मैदान ते लथल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जा पंहिंजा ई तरीक़ेकार हूंदा आहिनि। पुछंदा आहियूं अच्छा के ॿुधाईंदा आहिनि सर मां शौक़िया कासाई आहियां, ईद वारनि ॾींहंनि ते निकितल हूंदो आहे। के चवंदा न बाबा असां इहो जेको आहे अबनि ॾाॾनि कयो कमु कयूं पिया। पोइ ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं उहो खल लाहींदा आहिनि, तॾहिं ख़बर पइजी आहे त खल सां गॾु जेको आहे माण्हूअ जी खल लाहे छॾींदी। पर हाल ईद जेका आहे बेसिकली असां जेके जर्नलिस्ट आहियूं उन्हनि जी ज़िमेदारी ॾाढी वॾी थिए थी। हाणे ईद खे रिपोर्ट बि करिणो हूंदो आहे, पर जेका रत आहे उहा बि ॾेखारणी न आहे, क़ुर्बानी जी ॻाल्हि बि करणी आहे, पर जेको आहे सो माण्हुनि खे जेको हालांकि सची ॻाल्हि आहे त शहर कराची क़ुर्बानी करण जे लाइक़ु न थी, छो त शहर में जेतिरा माण्हू फैशन कनि था हिन क़ुर्बानी जो। ऐं सभिनी खां वॾी ॻाल्हि आहे त क़ुर्बानी खां पोइ उर्दू में जेके अलाइशूं चवनि था ऐं असां वटि जेको बि तव्हां हुनजो नालो ॾियो उहो सॼो फैशन आहे पंहिंजे घर जे साम्हूं रखणु, ताकी ईंदड़ वेंदड़ खे ख़बर पए त हमरा वॾी का क़ुर्बानी कई आहे। उहो इहो नथो ॾिसे त हिन सां जेका धप बदबू या जेका बि शयूं बीमारियूं पखेड़जनि थियूं। ऐं सभिनी खां वधीक कराची जे पोश इलाइक़नि में तव्हांखे इहो रवाजु मिलंदो। अवां कैमरा, छो त असांजो कमु इहो आहे, तव्हां कैमरा खणी जेकॾहिं गार्डन वेंदो जिते सभिनी खां वधीक मालदार माण्हू रहनि था, जे तव्हां पीच सोसाइटी में वेंदो त हींअर बि जेका हालत इहा आहे त तव्हां सोल्जर बाज़ार में का घिटी में हली त ॾेखारियो, माना मुसीबत इहा त रुॻो अलाइशूं पयूं आहिनि। हाणे ईद जे 3 ॾींहं पहिरें ॾींहुं पोइ 3 ॾींहं अॼु जेको थियो आहे असां रुॻो इन्हनि ख़ुशबुनि में हलूं पिया, कपिड़नि मां बि इन्हनि जो अलाइश तंहिं करे बहरहाल जर्नलिस्ट जी का मजमूई तौर ते मुंहिंजे ख़्याल में पुलिस वारे जी, डॉक्टर जी, जर्नलिस्ट जी ऐं जेके लाज़मी सर्विस ड्यूटी कनि था उन्हनि जी त थिए कोन थी। जीअं मिसाल ॻाल्हि हींअर के माण्हू अहिड़ा आहिनि हाणे हिन ताज़ी सूरताल में उन्हनि जो ज़िक्र न कजे त थोरी बेवाजबी थींदी, जेके असांजे बॉर्डर ते माण्हू वेठा आहिनि उहे बॉर्डर ते बि हिन वक़्तु सूरताल अहिड़ी आहे त उहे बॉर्डर छॾे नथा सघनि, हूअं बि न छॾींदा आहिनि। बॉर्डर ते हू बावर्दी हूंदा आहिनि, अलाए हुननि खे निमाज़ पढ़ण जी बि मोकल मिलंदी आहे अलाए न, त उहे जेके ड्यूटी कनि था, जेके समुंड में नेवी वारा ड्यूटी कनि था, जेके हिन वक़्तु एयरफोर्स जा माण्हू जेके 24 कलाक जागनि था, उहे बि वीचारा पंहिंजे घरनि ॾे नथा वञी सघनि। त इहे जेके लाज़मी सर्विस वारा आहिनि उन्हनि में असांजो बि शुमारु थिए त पोइ जेको आहे सो राति जो तॾहिं मोटंदा आहियूं, ॾींहं जो त कासाई, राति जो वरी कुता बिला असां इस्तक़बाल कंदा आहियूं, ॿिया माण्हू त हूंदा कोन, असां पिया कुता असां पिया उहो असां ते पिया भोकंदा आहिनि, असां पिया अकलूं ॾींदा। ज़बरदस्त। अच्छा सरबत रूटीन ईद जी अरबाब साहब ॿुधाई आहे, पोइ छा तव्हांजी शिकायतूं रहंदियूं न ईद जो ॾींहुं आहे भला थोरो असांखे बि टाइम ॾिजे फैमिली खे, को कॾहिं अरबाब साहब ईद ते कॾहिं का वठी आहे नी काॾे घुमाइण फिराइण यादि आहे तव्हांखे? ईद वारे ॾींहुं ॻाल्हि सही आहे, जेंट्स जेके रिपोर्टर्स आहिनि, जर्नलिस्ट आहिनि, उन्हनि ते वधीक रिस्पॉन्सिबिलिटीज़ हूंदियूं आहिनि। लेडी रिपोर्टर्स जी जर्नलिस्ट उन्हनि ते हिते कोई असाइनमेंट या कोई ड्यूटी न आहे लॻंदी। बाक़ी हाँ शिकायत हूंदी आहे, सुबुह 6 बजे जेको आहे अलार्म लॻंदो आहे, वरी उथणो पवंदो आहे, वरी ख़ुदाफ़िज़ करिणो पवंदो आहे, सुबुह उथी जेको सयूं पचाइणियूं थी पवनि। त इन हवाले सां मां चवंदी फिर आपका कॾहिं ईंदे, पोइ वरी कॾहिं ईंदे, वरी फ़ोन कंदी आहियां हाणे केतिरो, हाणे फलाणो वज़ीर आयो, फलाणे जे सॉट, फलाणे हू मूं चयो हाणे मुंहिंजो अची सॉट वटि, हाणे मुंहिंजो बि सॉट वटि, मूंखे फलाणी जाइ ते अम्मी वटि वठी हल या जेको हिते हुते वठी हल, इहा मूंखे शिकायत हूंदी आहे। अच्छा ॿियो अरबाब साहब तव्हांजे लाइ असां ॿुधो आहे त तव्हां ॾाढो सुठो ॻाईंदा बि आहियो, सो फरमाइश बि थी आहे न सही जलाल चंडे खां अरबाब चाटे न ॻाईंदो अजा विच में ॿिया आहिनि न असीं अॼु सरवत तव्हांखे इशारा ॾेई लॻे थो जासूसी बि तव्हां थियल आहे, लॻे थो कंहिं मुख़बरी कई आहे या घरा लॻी आहे न सही अॼु घरा लॻी आहे सर। अॼु ताईं जलाल चांडे खां पोइ हाणे अरबाब चांडे बि ॻाईंदो ऐं कुझु न कुझु असांखे ॿुधाईंदो। जलाल चांडे मां न जलाल चांडे जी ॾाढी सुठी आवाज़ में ॻाईंदो, वो बढ़िया हो गया ना इलाही सुठो ॻाईंदो आहे। ओ पोथा यार चवो एॾी देरि करे, पोथा यार चो नथा सारल हो त को मोया बचो एॾी देरि करे, असां होले करे दिलि लायूं नथा, दिलि लाए पो पछतायूं नथा, असां होले करे दिलि लायूं नथा, दिलि लाए पो पछतायूं नथा, घाटे वाधे में ओ घबरायूं नथा, वो घाटे वाधे में घबरायूं नथा,
असां कम न कंदा आहियूं यार कसो अहिड़ी देरि करे। ॾाढो ज़बरदस्त ज़बरदस्त। सदाई तव्हांजा मुख़बर भला आहिनि। ॿियो कमु थींदो न हूंदो, मुख़बरी भली थिए। जहाँ तव्हां को सवाल कयो आहे उहो पाण बि ॻाईंदो। असल में हू पाण बि थोरो सुर गुर रखण वारो माण्हू आहे। असल में हुनखे पाण खे ॻाइणो आहे। असांजा तक़रीबन सहाफ़ी जेके आहिनि उहे ॻाइनि ॾाढो सुठो था। अरबाब साहब जो ॿुधो ॾाढो ज़बरदस्त, शबीर लाशारी बि ॻाए थो, इरफान महबूब साहब बि सर ॻाईंदो आहे ॾाढो ज़बरदस्त। हाणे थोरो जेके अरबाब ॿुधायो न, इरफान महबूब सना वाला जेॾा वेठो आहे कोन ॻाईंदो, इरफान ॻाईंदो जेॾा वेठो आहे त कुझु मिड़ई अलाए ॾिने मूं जेको अलाह ॾिनो त उन में मिड़ई जहिड़ो हाल आहे हाज़िर। इहो त माना ज्यादती आहे। न मिड़ई थोरो थी वञे न त तोखे ख़बर आहे हिते। चलो हाणे जेको वेजाड़ी आई आहे न सही जेको हाल आहे रजू फ़कीर जो ॿुधायूं त वाह ही आधी रात अंधारी जा। वाह वाह वाह। ही आधी रात अंधारी अजा, आधी रात अंधारी अजा, जण तारा ख्वाब कुंवारी अजा, जण तारा ख्वाब कुंवारी अजा। आधी रात अंधारी अजा, आधी रात अंधारी अजा, जण तारा ख्वाब कुंवारी अजा। हू मुंहिंजे गोॾे निंड सुती, हू मुंहिंजे गोॾे निंड सुती, हू मुंहिंजे गोॾे निंड सुती, हू मुंहिंजे गोॾे निंड सुती। मूं वार संवारिया प्यारी अजा, वार संवारिया प्यारी अजा, जण तारा ख्वाब कुंवारी अजा। वॾी महिरबानी इरफान साहब। असल में इहो आहे न। अच्छा हाणे मां ज़रदारनि जो वारो कॾहिं न एॾो फिरूं असां वटि हिकिड़ो ॻाल्हि मशहूरु आहे। हाणे हिकिड़ो रहिजी वियो, असल में हू पाण सुठो ॻाईंदो आहे। हिकिड़ो रहिजी वियो, इहा बेवाजिबी हूंदी। हाणे शाज़मान भाउ ॾाढा सीनियर जर्नलिस्ट बि आहिनि त गॾो गॾु सुठा शाइर बि आहिनि। बिल्कुलु बिल्कुलु। सो शाज़मान भाउ ईद जूं ख़ुशियूं बि आहिनि, मौक़े ते असांखे पंहिंजी शाइरी मां का चूंड ॿुधायो। मुंहिंजो हिकिड़ो प्रॉब्लम इहो आहे त मां यादि मूंखे पंहिंजूं शयूं न हूंदियूं आहिनि। बहरहाल मां तव्हांखे ॿ शेर पंहिंजा ॿुधायां थो त हिकिड़ो कोई जे सूर ओरींदो त हूंदुसि सिंध जे पासे, वाह वाह। कोई जे सूर ओरींदो त हूंदुसि सिंध जे पासे, जॾहिं बि फ़ैसिलो थींदो त हूंदुसि सिंध जे पासे। वाह वाह। कज़ाउनि जूं रिलियूं हर पल कुल्हे ते पाण खे हूंदियूं। जीअं अरबाब चओ त जिते मुंहुं अचे, कज़ाउनि जूं रिलियूं हर पल कुल्हनि ते पाण खे हूंदियूं, जे पइजी वक़्तु को वेंदो त हूंदुसि सिंध जे पासे। शेर आहे त कंहिं हिकिड़े मरहले ते समूरो शहर हिकिड़े मरहले ते होश में आयो, वरी सो मरहलो ईंदो त हूंदुसि सिंध जे पासे। हिकिड़ो ॿियो शाइर बि वेठो आहे पाण वटि। अच्छा उहो शाइर, उन शाइर ॾे फिरूं था पर एॾो हिकिड़ी असां साफ़ आहिनि सभिनी में फैशन डिज़ाइनर अची वई आहे, सो उहा पंहिंजे हिसाब सां थींदी बोर थींदी, उन सां थोड़ी गुफ्तगू कयूं त आपसे फैशन के हवाले से जानना चाहेंगे। तो मौजूदा दौर में जो फैशन चल रहा है, आजकल एक परसेप्शन है कि जो माजी का फैशन था वो रिवाइव हो रहा है, वो इनोवेटिव होके सामने आ रहा है। तो इस दौर में जो फैशन चल रहा है उसको कैसे देखती है आप, कि वाकई वो माजी से उसकी मैचिंग है? हर फैशन माजी से ही मैचिंग करता है। अच्छा। कुछ भी चीज़ आप देख लें, ड्रेस हो या हमारा कोई एंटिक फर्नीचर हो, एंटिक कोई भी चीज़ हो,
वो माजी से ही क्लिक करता है, और माजी तो हमेशा ज़िंदा रहता है हमारे जहनों में, हमारे कैरेक्टर में, हमारे अबू अजदाद जो हमें बता के गए या सिखा के गए, तो वो तो हम कभी भी उससे डिस्कनेक्ट हुए ही नहीं हैं। तो हर चीज़ हम वापस माजी पे रिपीट करते हैं, चाहे वो कपड़े हों, चाहे वो ड्रेस हो, चाहे वो हेयर स्टाइल हो या कलर हो। तो फैशन डिज़ाइनर के भी हिसाब से इसी तरह लोग जो लोग ओल्ड डिज़ाइनिंग में जाना चाहते हैं वो जाते हैं, बिल्कुल पहनते हैं, और जो न्यू फैशन में वो भी देखते रहते हैं, मगर हम सीखते रहते हैं। न्यू जनरेशन्स अब चेंज हो गई है। अच्छा। हम चाह के भी ना पिछला फैशन लाने के लिए एग्री करते लोगों को, मगर 50% क्या 30% लोग भी उसे एग्री नहीं कर रहे होते, कुछ लोग कर रहे होते, बाकी 70% जो एजुकेटेड लड़कियां या बच्चे न्यू जनरेशन एक्सेप्ट ही नहीं करते हैं। वो थोड़ी देर के लिए पहन भी लेते हैं तो वापस वही कर लेते हैं। ईद पर किस तरह के फैशन की डिमांड ज़्यादा होती है औरतों में? देखिए औरतें तो वही शादीशुदा हैं तो वो फिर अपने मिजाज के मुताबिक अपने शौहरों की पसंद के पहनती हैं ज़्यादातर। उनकी खुद की पसंद तो ख़त्म हो जाती है, वो चाहती हैं कि मैं अपने हस्बैंड को खुश रखूँ, और हमारा कल्चर है तो हमारी जो सकाफत है उस लिहाज से तो औरतें अपने हस्बैंड ही की पसंद की पहनती हैं। बाकी अगर वो अपनी मर्जी के 2 सूट बनाती हैं तो 4 सूट अपने हस्बैंड की चॉइस के पूछ के पहनती हैं। मतलब शादी के बाद मर्जी खत्म हो जाती है। साफ ही है, मैं इनको यहाँ पे रोकता हूँ क्योंकि हम साफ ही हमारी नज़र होती है। पिछले ईद पे हमने देखा फर्शी शलवार ने तूफान खड़ा कर दिया। तूफान नहीं था, ये देखें सोशल मीडिया की ऐसी चीज़ें जो कुछ भी नहीं होता ना उसको भी हाईलाइट कर देती है। बात कुछ भी नहीं होती। अगर सोशल मीडिया की इतनी पावर है इस वक्त कि पहले टीवी की इतनी पावर हुआ करती थी, लोग आने के लिए मरते थे चैनल पे कि हमें बुलाया जाए। अब टीवी पे आने से ज़्यादा वो खुद ही अपनी वीडियो यूट्यूब पे और टिकटॉक पे और बहुत सारी ऐप्स आ गई हैं उस पर डाल देते हैं। हाँ। तो देखें टीवी की जो अपनी एक वैल्यू है वो कभी ख़त्म नहीं होगी। टीवी स्क्रीन की जो वैल्यू वो कभी ख़त्म नहीं होगी। लोग चलते रहेंगे, आते रहेंगे, जाते रहेंगे, तो ये कहना बेकार है। अभी कहाँ है फर्शी शलवार, तो कहीं पर भी नहीं। आप देखें कहीं पर भी नहीं। अब जाके देख लें, बड़े बड़े मॉल्स में देख लें, कहीं पर भी नज़र नहीं आएगी। 2-4 उसमें रखे होंगे, उसके बाद कोई देख भी नहीं रहा होगा। कुछ ओल्ड लेडीज़ होंगी वो देखेंगी, वो पहनने के बाद पछता रही हैं कि मैं कैसे चलूँ, पूरे घर में झाड़ू लग रही है उसमें। अच्छा। तो परेशानी हो जाती है ना। अभी पहले के दौर में वो मर्दों की शलवार थी, जो फर्शी शलवार औरतों में उन्होंने कन्वर्ट किए, वो तो आदमी पहना करते थे। अच्छा। सन 75-80 में आप जी लेडीज ही पहनती थी फर्शी उस जमाने नहीं, ये तो मर्दाना ड्रेस है। अच्छा। ऊंची कमीज और आप बड़े पैंचों की शलवारें ये मर्द पहना करते थे। फिर औरतें इस वजह से नहीं पहनती थी, हमने जो सुना है अपनी अम्मी या दादी से, तो वो ऊंची होती थी, फिर वो उठने बैठने में नजर आता था, ससुराल वाले या फैमिली वाले इस पे ऑब्जेक्शन करते थे, ये तो उर्दू बोलने वाले कमीज शलवार पहना करते थे ऊंची। तो फिर जब हम इंडिया से यहाँ आए, पाकिस्तान आ गए माइग्रेशन करके, तो हमारे यहाँ पहनी जाती थी ऊंची कमीज़ें और गरारे पहनते थे बाकायदा। फिर उसके बाद उसे मना कर दिया गया है, ये फर्शी शलवार नहीं हुआ करती थी, गरारे पहनती थी मेरी दादी। अच्छा। तो ये अभी इन्होंने चेंज कर दिया उसको, तो बस करते रहे। फिर वो चलता इतना ज़्यादा देर नहीं है, कोई भी नहीं पहना हुआ इस वक्त। अगर पहना होता, चल रहा होता तो ट्रेंड में होता, तो अभी इस प्रोग्राम में भी लोग पहने हुए होते। अच्छा, वैसे भी फैशन में जो चेंज है वो रैपिडली आती रहती है, लेकिन बच्चे नहीं सुनते, आजकल की लड़कियां नहीं सुनती। जो उन्हें समझ आता है, जो उन्हें पसंद आता है वो पहनती है। आप ट्रेंड चलाते रहें, कोई भी मैं भी चलाऊं, वक्ती मैं 100% नहीं किसी के माइंड पे सेटअप बिठा सकती। जो उसको पसंद है वो वही करेगा, तो हर चीज़ चल रही है सर। अच्छा ज़ोहैब साहब, फैशन ते पाण ॻाल्हाईंदासीं, वरी तव्हांजी तरफ़ अचूं त ॿियनि सभिनी कुझु न कुझु ॿुधायो आहे, ऐं नाज़रीन खे मां इहो ॿुधायां त ज़ोहैब साहब सुठा सहाफ़ी बि आहिनि, पर सुठा शाइर बि आहिनि, लिखंदा बि ॾाढो ज़बरदस्त, ऐं घटि माण्हू खे ख़बर हूंदी तव्हां शाइर आहियो। जेकॾहिं पंहिंजो शेर यादि आहे त उहो अॼु इनायत थिए। मूंखे यादि न आहे, मां शाइर हुअसि जॾहिं सहाफ़त में ई आयुसि न, वयूं सभु शयूं असांजो जुड़ी। अच्छा। मुंहिंजो तकलीफ़ सभु ॿियो को शेर को अहिड़ो कोई यादि कोन्हे, जॾहिं यादि आयो त विच में ॿुधाए सघो। तव्हां गानो ॿुधायो न कोई त बस ब्रेक लाइ चवनि था, ब्रेक वठूं था नाज़रीन, ऐं ब्रेक खां पोइ पाण ॿीहर हाज़िर थियूं था ऐं ॻाल्हि ॿोल मिशन जारी आहे। ऐं हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे मंज़र असीस भट्टी आहिनि, को एंकर आहिनि असां सां गॾु और कुलीक आहिनि। वेलकम मंज़र, कीअं आहियो? ईद कीअं पई गुज़रे? वॾी महिरबानी। ईद जीअं गुज़रंदी आहे सभिनीनि जी, असांजी बि तव्हां सां गॾु हिते धरती टीवी में गुज़रे थी हुई। ऐं तव्हां ॾिसी सघो था कि असां अॼु ईद जो एॾो ॾींहुं आहे
ऐं अॼु तव्हां सां गॾु आहियूं, हे ख़ुशूसी ट्रांसमिशन आहे, त इन जे करे इहो जो हालांकि हिन वक़्तु ताईं ऑफिस में आहियूं, गोश्त न खाधो आहे। अच्छा, बाक़ी ईद जी मतिलबु हिकिड़ो शुरूआति थी चुकी आहे, माना बग़ैर गोश्त वारी ईद, बग़ैर गोश्त वारी ईद सम्झो। अच्छा अरबाब साहब, अव्हांजी तरफ़ ईंदासीं, कुझु सवालात तव्हांजे साम्हूं रखंदासीं या राय खणी चइजे, कुझु शख़्सियतुनि जा नाला खणंदुसि, उन्हनि जे लाइ जेको ज़हन में अव्हांखे जुमिलो अचे, कमेंट्स या का नसीहत, उहो अव्हां ॾेई सघो था। सदर आसिफ अली ज़रदारी, भई हाणे सदर आसिफ अली ज़रदारी जी ताज़ो हिकिड़ो किताब बि अची वियो आहे। हा, ऐं उन किताब जेको आहे फ़रहतुल्लाह बाबर जे किताब खां पोइ मुंहिंजे ख़्याल में सदर आसिफ अली ज़रदारी जे बारे में माण्हुनि जा ख़्याल तब्दील थियणु घुरिजे। हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु घुरिजे त असां जेके नंढे सूबे जा माण्हू आहियूं ऐं असांजो जेको डोमिसाइल आहे, उहो डोमिसाइल जो वॾो फ़र्क़ु हूंदो आहे। ऐं जेकॾहिं आसिफ अली ज़रदारी पंजाब में पैदा थिए हा त हू उतां जो जेको क़ाइद ऑफ पंजाब हुजे हा, छो त आसिफ अली ज़रदारी नंढे सूबे मां ऐं उन पार्टी खां शुरूआति कई आहे जेका पार्टी बज़ाहिर इस्टेब्लिशमेंट जी मुख़ालिफ़ हुई ऐं जंहिंजी क़ाइद खे रोड जे विच में मारे इहो मैसेज ॾिनो वियो त असां तव्हांखे छॾींदासीं कोन। उन वक़्तु उन जेको आहे सो पाकिस्तान खपे जो नारो हयूं, जॾहिं तव्हांखे यादि हूंदो या नाहे त मां तव्हांखे ॿुधायां त 2008 में जॾहिं मोहतरमा जी शहादत थी त उन वक़्तु नए देरे में ऐं ॿियनि हंधनि ते इहे नारा लॻनि पिया त पाकिस्तान न खपे। सही, उन जे जवाब में उन पाकिस्तान खपे जो नारो हणी करे बेसिकली मुंहिंजो हिकिड़ो उस्ताद इरशाद गुलाबाणी जेको आहे सो गुज़ारे वियो, उहो चवंदो त सिंधी माण्हुनि जो नालो वज़ू करे वठणु घुरिजे, छो जो सिंध जे माण्हुनि में हिकु ख़ासि क़िस्म जी शइ आहे। सिर्फ़ु आसिफ अली ज़रदारी जी ॻाल्हि नथो कयां, सिंध जो माण्हू ॾाहप में, ज़हानत में ऐं लीडरशिप में पाकिस्तान में सभिनी खां वधीक आहे। सही, तव्हां मिसाल वठी ॾियां त जेतिरा लीडर सिंध में पैदा थियनि था ओतिरा लीडर बाक़ी सूबनि में नथा थियनि। असांखे उन्हनि सूबनि सां वेर न आहे, हू बि असांजा भाइर ऐं नखियुनि जहिड़ा आहिनि। त आसिफ अली ज़रदारी जी शख़्सियत जा केतिरा ई पासा आहिनि, पर हिकिड़ो पासो इहो आहे त असां जेके कराची में रहंदड़ सिंधी आहियूं उन्हनि जो ऐं हैदराबाद में रहंदड़ सिंधी, सखर में रहंदड़ सिंधियुनि जो हिकिड़ो मिज़ाजनि फ़र्क़ु इहो आहे त असांखे हिते पीपल्स पार्टी वारो खाए थी। अच्छा, छो त जेकॾहिं असां पीपल्स पार्टी न हुजे त छा पोइ एम क्यू हुजे, छा पोइ उहे बदमाश टोला हुजनि जेके भताखोर ऐं बदमाशियूं कनि, या गैंगवार हुजे। असांजे लाइ त पुरमन पार्टी जे तौर ते पीपल्स पार्टी सिंध कराचीअ में ॼण हिकिड़ी कॉम्पर्स पार्टी लॻंदी आहे, छो जो ॿियनि जे त मुंहिंजे ख़्याल में आसिफ अली ज़रदारी हिकिड़ो वॾो विजन आहे, इन ते कचहरी करे सघिजे थी। हाँ, जो रैपिड फायर हुयो, मतलब वन सेंटेंस या हिकिड़ो लफ़्ज़ चवणो आहे, मतलब एक ज़रदारी सबसे यारी हले थी। ठीक है। अच्छा, शहबाज शरीफ साहब लाइ को राय? शहबाज शरीफ ज़बरदस्त क़िस्म जो, मां सम्झां थो शहबाज शरीफ गोए खणी वियो नवाज़ शरीफ खे बि मारे। अच्छा, नवाज़ शरीफ ज़िद्दी माण्हू आहे, कॾहिं तरक़ी न कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी साहब? बिलावल भुट्टो ज़रदारी बि जेको आहे हुन में कॾहिं कॾहिं मामे वारी रग अचे थी, झेड़ो कंदो, जे वज़ीर आज़म थियो तॾहिं बि झेड़ो कंदो। सही। मरियम नवाज़ साहिबा? मरियम नवाज़ साहिबा जेका आहे वज़ीर आज़म जे लाइ हिन वक़्त ताईं जदोजहद करे थी, पर हुनजो डोमिसाइल गरू आहे। अच्छा, तंहिंजे करे कामयाबु थी सघे। मुराद अली शाह साहब? मुराद अली शाह साहब इंतिहाई ज़हीन माण्हू आहिनि ऐं मुंहिंजा 100 इख़्तिलाफ़ थी सघंदा हुन सां, असांजा सख़्तु सवाल बि थींदा आहिनि, पर मुराद अली शाह सिंध जो कामयाबु तरीन चीफ मिनिस्टर आहे। सिंध जो केस जेको NFC में ऐं ॿियनि हंधनि ते मुराद अली शाह रखे थो, ॿिए कंहिंजी वस जी ॻाल्हि न आहे। सरफराज़ बुगटी साहब जेको आहे उनजो मुर्शिद हिकिड़ो ई आहे जेको ॿियनि जो मुर्शिद आहे। अच्छा, अली अमीन कंडापुर? उहो वरी जेको आहे पुल जे हेॾां इमरान ख़ान जो हूंदो आहे, पुल जे होॾां वरी मामन जो हूंदो आहे। अच्छा, हाणे जेकॾहिं अरबाब साहब जी ज़ाती ज़िंदगी ते अचूं, जेकॾहिं अरबाब साहब सहाफ़ी न हुजे हा त छा हुजे हा? या त मां चोर धाड़ेल हुजां, माण्हू धरा ॿियो न हुजे त छा हुजे। जनाब रसूल अशफरी साहब जी महिरबानी आहे। जी हा, उहो टोलो हुयो न असां वटि अलीगोर वारो, 25,000 रुपए में भर्ती कंदा धाड़ेल असां वटि मां ॿुधाए छॾियां न, ज़िया जे दौर में 25,000 रुपए में धाड़ेल भर्ती, हुन में असांजा कुझु दोस्त विया पर पोइ हाणे जीअरा न आहिनि हिते। अच्छा, सहाफ़त में अचण वारो फ़ैसिलो दुरुस्त साबित थियो? मुंहिंजे ख़्याल में सहाफ़ी असां बेसिकली पुराणा सियासी कारकुन आहिनि। अच्छा, असांजी ठरक मरे थी सहाफ़त। अच्छा, हा, जेका माण्हू सां ॻाल्हि नथा करे सघनि, माण्हू ख़बर ॾाढा ख़ुशि थींदा आहिनि, माण्हू चवंदा यार हिन खां मां सवाल नथो करे सघां, वाह अड़े अरबाब कई सवाल, हल भेणा इहो मुंहिंजे माना माण्हुनि जी तर्जुमानी कयूं था। तंहिंजे करे सहाफ़त हिकिड़ी वॾी ज़िमेदारी जी ॻाल्हि आहे। जीअं हाणे वाक़ियो थियो आहे जेल जो, हाणे जेल जे वाक़े में जेको थिए थो
पंहिंजी पंहिंजी बाहि कढे थो न, पर ही हिकिड़ो हसास मामिलो आहे। इन जी रिपोर्टिंग जा मुख़्तलिफ़ पासा आहिनि। ॾिसो न हींअर इंडिया सां असांजो जहिड़ो हले थो, असां पंहिंजूं कमज़ोरियूं छो ॾेखारियूं? वाक़ियो रिपोर्ट बि कबो पर उन जी हसासियत खे सम्झिबो। केतिरनि ई मामलनि में असां हसासियत खे क्रॉस करे था। अॼुकल्ह जीअं अदी बि ॿुधायो, पाण असां सभु सोशल मीडिया सां बि लाॻापियल आहियूं। सोशल मीडिया वटि का हद ई न आहे। हा, इन जे करे जेका असांजी सहाफ़त आहे उहा सोशल मीडिया जे करे वॾी डैमेज थी आहे। ऐं उनखे अरबाब ख़बर त कीअं रिपेयर पियो करे, जेका ॻाल्हि हू पंहिंजी टीवी ते नथो करे सघे उहो व्लॉग में थो करे। छो जो अॼुकल्ह टीवी चैनल ते सच नथो ॻाल्हाए सघे, कूड़ थो ॻाल्हाए। कोई ॻाल्हि सिधी अथई, टीवी चैनलनि ते सच नथो ॻाल्हाए सघिजे। छो त हिकु त मालिक खे इहा इजाज़त न आहे त हू मूंखे कीअं ॾींदो। तंहिंजे करे हिन करे माफ़ कजांइ, तंहिं करे असांखे पर इजाज़त ई न आहे सच ॻाल्हाइण। सही। अच्छा सरवत साहिबा, तव्हां अरबाब साहिब जूं के ॿ चारि ख़ूबियूं जेके अव्हांखे वणंदियूं हुजनि, अरबाब यूनिकनेस अरबाब साहिब जी। अरबाब दिल जो ॾाढो सुठो माण्हू आहे। ही इज़ अ वेरी गुड जर्नलिस्ट। इलाही इन खे पंहिंजी रिपोर्ट ते, पंहिंजी ख़बर ते इलाही उबूर आहे, इलाही फिंगर टिप्स ते इन खे सभु ख़बर हूंदो आहे। ऐं सुठो हस्बैंड आहे। ऐं मुंहिंजी ॻाल्हि चवण खां पहिरीं मुंहिंजे आई कॉन्टेक्ट ऐं मुंहिंजी मतिलबु यानी कि सम्झी वेंदो आहे कि छा चवणु थी चाहे। मुंहिंजो गुस्सो हुजे या मुंहिंजी खिल हुजे या मां का शइ डिमांड कयां। अच्छा, या अच्छा, ही इज़ अ नाइस पर्सन। अहिड़ी का आदत जंहिंसां तव्हांखे मतिलबु कावड़ लॻंदी हुजे ऐं अरबाब साहिब रिपीट कंदो हुजे उहा शइ? हा, उहा इहा आहे त फ़ोन जेको आहे न ॾाढी मुश्किल सां ही यूज़ टू पिक, ॾाढी मुश्किल सां। मतिलबु मां चवंदी आहियां क्यों नहीं फ़ोन उठाया, छा मुसीबत आहे, छा मसइलो आहे। मां बीपर पियो ॾियां, मां स्टूडियो में वेठो आहियां, मां हीअं कयां पियो। मूं चयो अच्छा बसि इन ई ॻाल्हि थी घणो असांजो। हाणे हींअर बि असां वेठा आहियूं, मिसाल हीअ न हुजे हा त फ़ोनूं त अचनि हा न। हाणे फ़ोन ऑफ, हाणे पोइ जेको थिए हा तव्हां ॾिसो हा। अच्छा, अरबाब साहिब खां का अहिड़ी ख़्वाहिश जेकी अरबाब साहिब अञा ताईं तव्हांजी पूरी न कई हुजे, त अॼु ख़बर पए सभिनी खे त उहा तव्हांजी ख़्वाहिश जल्दी पूरी थिए? मूंखे गॾु हज करिणो आहे या उमिरो करिणो आहे। असां ॿई ख़्वाहिश मां चवां थी त छुटी वठे ऑफिस खां ऐं मूंखे वठी वञे त मां उमिरो कयां गॾु पंहिंजे हस्बैंड सां या हज कयां। बसि चऊं था टिसोरी साहिब खे कब थी वरी को पुखो निकिरी पियो ऐं अॼुकल्ह हूअं बि साफ़ ई हाणे इन आसरे में असां कुझु दोस्तनि ईअं कयो न, ख़बर छा थियो, उन्हनि खे हाणे जेका उमिरि ऐं उनजी प्लाट जी पर्ची कढाइणी, उन्हनि 100 फोटू स्टेट कापियूं करायूं, शनाख्ती काढाई। हा हा, उहो 100 ई विधमि, हिकिड़े ते हथु लॻी वियो। शाहबाज़ ज़मान भाउ, अव्हां जी तरफ़ ईंदासीं, अव्हां खां कुझु सवाल जेके पुछंदासीं अव्हां जी राय। जेकॾहिं शाह ज़मान अगरि हिकु सुठो सहाफ़ी न हुजे हा त छा हुजे हा? ज़मींदार। अच्छा, मतिलबु ज़मींदारी कई बि आहे, प्रैक्टिकल ज़मींदारी कई आहे। मतिलबु ज़मींदारी ते फोकस हुजे हा। लाइफ तव्हांखे कॾहिं मौक़ो ॾिए त कंहिं शख़्सियत सां डिनर करण जो, त कहिड़ी शख़्सियत खे जेको अवलियत ॾींदो? मसइलो हिकिड़ो तव्हां मज़े वारी ॻाल्हि ॿुधायां त मां मुंहिंजी इहा अलाए ख़ूबी आहे अलाए ख़ामी आहे, माण्हुनि मां मरोब न थींदो आहे। मुंहिंजे लाइ तव्हां खां वधीक, मिसाल तौरु तव्हां मुंहिंजा दोस्त आहियो न, तव्हां खां वधीक केर बि न आहे मुंहिंजे लाइ। मुंहिंजे वॾनि माण्हुनि मां ख़ासि तौर ते मां मुतासिर न थींदो आहियां। जेॾो वॾो माण्हू आहे पंहिंजे घर में ख़ुशि हुजे, सही, मां मरोब न थींदो आहियां। मुंहिंजे अलाए मुंहिंजे नेचर में हिकिड़ी ख़राबी आहे। सही। अच्छा, तव्हांजे मुताबिक़ जेकॾहिं तव्हांजी ॿीहर तख़लीक़ ते तव्हांजी ख़्वाहिश जे मुताबिक़ त छा थियणु चाहींदो? मुंहिंजे ख़्याल मां इहो ठीकु आहे। इहो ठीकु आहे। अच्छा, हाणे जीअं अरबाब साहिब खां बि राय वरितीसीं कुझु नालनि ते, अव्हां जी बि राय ॼाणणु चाहींदासीं। को ख़तरनाक नालो न, पॉलिटिशियन खां शुरू कयूं था। सदर आसिफ अली ज़रदारी। नो कमेंट्स। बिलावल भुट्टो ज़रदारी। नौजवान आहे ऐं माण्हुनि जूं तमामु घणियूं उमेदूं आहिनि। शहबाज़ शरीफ़। शहबाज़ शरीफ़ खे जीअं अरबाब चयो, कुदरत वारे हुनखे मौक़ो ॾिनो ऐं हू हुनजे हिसे में वॾो क्रेडिट अची वियो आहे। हीउ जेको जंग वारो वॾो क्रेडिट अची वियो। नवाज़ शरीफ़। नवाज़ शरीफ़ खे जेतिरी अलाह इज़त ॾिनी आहे, शायदि हुनजे हिसे खां जेतिरो हू डिज़र्व करे कोन्हे वधीक मिली, वधीक अची वई अथसि। मरीम नवाज़ साहिबा। बसि डोमी साहिब। डोमी साहिब ऐं मुराद अली शाह साहिबु। मुराद अली शाह भी अगेन मां इहो चवंदुसि त पंहिंजी महिनत सां हुन हिकिड़ी जॻह ठाही आहे, पर ठीक है। अच्छा, अतिया साहब आपकी तरफ भी आएंगे, आपसे भी कुछ राय लेंगे।
अगर अतीया फैशन डिज़ाइनर नहीं होती तो क्या होती हैं, क्या करती हैं? मैं बीबी बेनज़ीर भुट्टो होती। जो कि मुमकिन नहीं था। क्यों मुमकिन नहीं है? अच्छा, अब पूछा तो जवाब दे उसके लिए दिया। शहादत भी मसला होता मौत भी तो आई जानी है, तो शहादत से क्या डरना। अच्छा, ये अगर आपको किसी शख्सियत के साथ डिनर करने का मौका मिले तो किस शख्सियत के साथ डिनर करना पसंद करेंगे? पॉलिटिक्स में तो मैं बिलावल भुट्टो ज़रदारी के साथ। सिर्फ बिलावल के साथ। अच्छा, और किसी के साथ? अच्छा, मंज़र तव्हां खां बि राय वठूं। तव्हां राय बि ज़रदारी साहब ॾेई चुका आहिनि, राय ॻाल्हाए ॾाढो ज़बरदस्त ॻाल्हाए विया आहिनि। हिन खां इहो पुछियो त हिन सां कहिड़ी माई सां गॾु डिनर करणु पसंदि कंदो? इहा माई सां सवलाई करे छॾियांसि त ऑफिस जा जेके सभु असां दोस्त आहियूं, जेके कोलीग्स तव्हां सां गॾु कमु कनि थियूं, उहे या असांखे भली शुमार कयो दिलि चयो त कंहिंसां डिनर करणु पसंदि कंदो? मां कंहिंसां करणु डिनर कंहिंसां करणु? छो हिते सभु बराबरि आहिनि मुंहिंजे लाइ, त मां कंहिं हिकिड़े जो नालो नथो खणी सघां। पोइ सभिनी खे वठी हलो भला डिनर करायो, शरफ़ हासिल कयो था। हिते असां हिकिड़ो एॾे कुली कमु कयूं था त मतिलबु असांजे लाइ सभु बराबरि आहिनि। त मतिलबु कंहिंसां घटि वधाई वारो रिश्तो आहे न, त मतिलबु मारवी खे मां वठी वञा या सनावला खे न वठी वञा या फलाणे खे वठी वञा, उहा वारी ॻाल्हि आहे न। अच्छा, फैमिली खां बग़ैर ईद कीअं पई गुज़रे? यकीनन ईद वारो ॾींहुं आहे हिकिड़ो अहम वॾो ॾींहुं आहे ऐं फैमिली खां बग़ैर गुज़ारणु ॾाढो मुश्किल आहे। यादि ईंदी आहे, घर वारा फ़ोन बि कंदा आहिनि, ख़ासि तौर ते वालिदा ऐं वालिद मुंहिंजो डेथ थी वई आहे, त वालिदा अक्सर फ़ोन कंदी आहे कि इहो कहिड़ी ड्यूटी आहे जेको ईद वारे ॾींहुं बि तव्हांखे मतिलबु छुटी न मिलंदी आहे। त हूं त पंहिंजा जेके जज़्बात आहिनि असां उन्हनि ते क़ाबू करे वेठा हूंदा, पर जॾहिं घरां ॻाल्हि ईंदी आहे त पोइ थोरो दिलि माना हिकिड़ो पिघलजी वेंदो आहे। सही। अच्छा, कुझु पंहिंजी कोलीग्स जी तव्हां राय वठंदासीं त कमेंट करणु चाहियो। दुआ भुट्टो जे लाइ को कमेंट? दुआ ॾाढी सुठी छोकिरी आहे, प्रेज़ेंटेशन हुनजी थोरी जेका आहे माना उहो थोरी कमी आहे, हुनमें थोरी जल्दबाज़ी करे वेंदी आहे। त मुंहिंजी दुआ जे लाइ इहा ई माना हिकिड़ी राय आहे। थी सघे उहो ॾिसंदी हुजे प्रोग्राम ऐं हुनखे बुरो बि लॻे, पर तव्हां पुछियो आहे हिकिड़ो सुवाल, मां चवां थो थोरी माना हुनखे मां चवंदुमि कि उहो माना तकड़ न करे, जल्दबाज़ी न करे, बाक़ी हू सुठी हिकिड़ी मारवी थई। मारवी जो हिकिड़ो नेचुरल मतिलबु हिकिड़ो प्रॉब्लम आहे। हिकिड़ो होस्ट बि तव्हां करे विया या सवाल बि तव्हां उनजे लाइ पुछो था, ज़रूरी आहे। मारवी जे लाइ मां इहो चवंदुमि कि मारवी जी जेका प्रेज़ेंटेशन जी जेका ट्यून आहे उहा थोरी हो आहे, माना लो आहे। मां चवंदो हिनखे थोरो अञा हाई करे। अच्छा, वसीम शायदि तव्हांजो कोलीग आहे मुंहिंजो? वसीम ॾाढो सुठो हिकिड़ो प्रेज़ेंटर आहे, हिकिड़ो माना जेकॾहिं चइजे माना हुनजो थोरो मां बि न सिर्फ़ु हो पाण बि इनखे गिल्टी फील कंदो कि यार मुंहिंजो थोरो हेयर स्टाइल थोरो घुंघरू आहे, इन जे करे मूंखे थोरो अजीब लॻंदो आहे। बाक़ी मुंहिंजी प्रेज़ेंटेशन जेकी आहे उहा उनजी वॉइस जेकी क्वालिटी आहे उहो माशाल्लाह। अच्छा, डेस्क जे दोस्तनि जे लाइ तव्हांखे राय वठां, मॉर्निंग शिफ्ट वारनि जे दोस्तनि खे का राय ॾियणु चाहियो तव्हां पंहिंजे तरफ़ां? मॉर्निंग शिफ्ट जे दोस्तनि खे मां इहा राय ॾींदुमि कि हिकु त जेकी सुबुह वारी शिफ्ट जी शुरू थींदी आहे, त छो त असां यकीनन सुबुह जो 7 बजे उथंदा आहियूं ऐं भॼी 8 बजे पहुचंदा आहियूं। हिते जॾहिं ख़बर पवंदी आहे कि भई 9 में जेको त कंहिं महिल त PCR ऑपरेटर न आहे, कंहिं महिल त डेस्क ते केरु न आहे, त उन्हनि जे लाइ मुंहिंजी हिकिड़ी इहा ई माना हिकिड़ी क़िस्म जी, मां नंढो आहे उन्हनि खां तंबी करे सघां थो कि वक़्तु इवनिंग शिफ्ट वारनि जे लाइ का राय? इवनिंग शिफ्ट वारनि जे लाइ काफ़ी मतिलबु उन्हनि जे लाइ चई सघिजे थो, छो त उन्हनि में काफ़ी दोस्त आहिनि। हिकिड़ी उन्हनि में माना हिकिड़ी ग़लती थींदी आहे, जेके माना उहे पंहिंजा प्रोड्यूसर जेके एज़ ए प्रोड्यूसर उन टाइम जेको हिकिड़ो टेम्परेरी तौर ते करे जेके मोकिलींदा आहिनि, जेके PCR जे अंदरि ईंदा आहिनि, त उन्हनि खे उन्हनि में माना अहिड़नि माण्हुनि जी चूंड कयो जेके माना एक्टिव हुजनि, जेके फ़ौरन माना तव्हां हिकिड़े कम जे लाइ मोकिलियो था, कंहिंखे लाइन ते वठिणो आहे, कंहिंखां पेपर कराइणो आहे, छा ॿुधाइणो आहे, या न्यूज़ कास्टर जेको वेठो आहे उनखे गाइड करिणो आहे, त उहो उन लेवल जे माण्हू खे मोकिलिनि ताकी असांखे माना हिकिड़ो दिक़त न थिए। सही। अच्छा, हाणे तव्हांजे कुझु सीनियर्स जे लाइ बि तव्हां खां राय वठणु पहिरियां ई शुरू कयूं था। ज़ोएब साहब वेठा बि आहिनि, उन्हनि जे लाइ का राय तव्हांजी? ज़ोएब साहब सां हाणे इहा हिकिड़े मतिलबु केरु माण्हू ॾिसण वारो ईअं न चवे कि थी सघे ज़ोएब साहब साम्हूं वेठो आहे या उन्हनि जे डबु विछा। मां चवां थो मतिलबु काफ़ी मैनेजमेंट अहिड़ी रही आहे। ज़ोएब साहब जी हिकिड़ी ॾाढी सुठी आदत आहे जेका मां असां पाण में जॾहिं कुलीग वेंदा आहियूं त उन में इहो चवंदा आहियूं कि ज़ोएब साहब मतिलबु इहो जो हिकिड़ा मतिलबु डायरेक्टर न्यूज़ हुजनि या केरु बि हुजनि, त उहो तव्हां ते माना हर वक़्तु नज़र रखी वेठा हुजनि। ईअं न आहे कि ज़ोएब साहब नज़र नथो रखे, पर ज़ोएब साहब जी हिकिड़ी सुठी क्वालिटी इहो आहे जो माना हू हरू भरू जो तव्हांखे डिस्टर्ब न कंदो। जॾहिं ॾिसंदो कि भई तव्हांजी हिकिड़ी माना वॾो तव्हां हिकिड़ो भंड कयो आहे, पोइ तव्हांखे घुराईंदो पंहिंजे ऑफिस जे अंदरि ऐं तव्हांखे ॿुधाईंदो कि भई हे तव्हां ग़लती कई आहे, इनखे थोरो
एहतियात कयो इन ते ऐं न पोइ मां ॿियनि माण्हुनि वांगुरु न आहियां जो मां तव्हांखे उन टाइम ते जंहिंमहिल सेट ते तव्हां वेठा हुजो मां तव्हांखे शटअप कॉल ॾियां की तव्हां हीअ छा कयो आहे, हिकिड़ो बदतमीज़ी वारे लहजे में। त इहा हिकिड़ी माना ॾाढी हिकिड़ी सुठी हिकिड़ी क्वालिटी ज़ोएब साहिब जी जेकी असां माना पर पुठ बि माना असां ज़िक्र कंदा आहियूं। सही। अच्छा, नसीर साहब जे लाइ नसीर साहब असांजा हिकिड़ा माना एंकर पर्सन आहिनि, ॾाढा सुठा आहिनि। थोरो असांखे कंहिं महिल ईअं लॻंदो आहे थोरो माना चिड़ाक तबियत जा आहिनि, बाक़ी हा इहो असांखे महसूसु थींदो आहे। छो त थी सघे नसीर साहब खे माना इन शइ जी ख़बर न हुजे की असां हुनखे ईअं छो फील कंदा आहियूं, पर जंहिं महिल असां हुनखे ॾिसंदा आहियूं त माना हिकिड़ो माना भरम में हूंदा आहिनि हर वक़्तु। न पर कॾहिं पुछो अथव वेही करे साम्हूं सर भला ईअं अच्छा इरफान महबूब इरफान थोरो जज़्बाती माण्हू आहे ऐं इरफान जे नाले मां इहो ई चवंदुमि की उन ॾींहुं इंटरव्यू बि हुयो असांजो हिकिड़ो, त उन में बि इरफान इहे ई साॻिया सवाल पियो करे। त मूं चयो हाणे हे त माना उहो थी वेंदो। हाणे इरफान जी हिकिड़ी आदत आहे जो माना उहो हिटलर थी तव्हां मथे बीह रहंदो आहे। हिटलर थी बीह रहंदो। तव्हां हिकिड़ो माण्हू खे सम्झायो था तरीक़े सां माना हिकिड़ो सम्झायो, पर न उहो हिटलर थी बीहंदो आहे। माना हिकिड़ो जीअं हूंदो आहे न माना तव्हांखे हिकिड़ी डिक्टेशन ॾियणु, त इहा हिकिड़ी माना हुनजी आदत ॾाढी असांखे इरिटेट कंदी आहे। त मां चवंदुमि तव्हां डिक्टेशन ॾियो पर थोरो पंहिंजो टेम्पो जेकी आहे उनखे थोरो माना हिकिड़ो सही हाणे इहे राय ॿुध मंज़र जी हिटलर न थी टेम्पो घटि। हाणे मां आख़िर में मां अचां थो पंहिंजे सनाउल्ला आशमाणी। सनाउल्ला आशमाणी नो डाउट मतिलबु हिकिड़ो असांजो ॾाढो सुठो हिकिड़ो माना दोस्त थी उभरियो आहे। छो त जंहिं महिल तव्हां ॿिए चैनल ते कमु कंदा हुआ त तव्हांखे असां स्क्रीन ते जंहिं महिल ॾिसंदा हुआसीं त असां चवंदासीं यार हे कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे, माना सफ़ा सुन आहे चुप आहे, पर जॾहिं तव्हां सां मुलाक़ात थी जॾहिं तव्हांजी नेचर जे बारे में जॾहिं ख़बर पई त असांखे यार मतिलबु हिकिड़ो चवंदा आहिनि मतिलबु हिकिड़ो माण्हू खे तव्हां सिर्फ़ु ॾिसी करे उनखे जज न कयो, तव्हां उन सां मिलो उन सां मुलाक़ात कयो पोइ उन जे बारे में तव्हां राय क़ाइमु कयो। त इहा तव्हांजी हिकिड़ी ॾाढी सुठी क्वालिटी आहे जो तव्हां हिकिड़ा पोलाइट अंदाज़ में माना हिकिड़ो हर माण्हू से माना इहो जो पेश ईंदा आहियो। थैंक यू ज़बरदस्त। मूंखे ॾाढो न हा ॿई न्यूज़ कास्टर रहिया आहियूं। बसि हाणे आख़िरी मरहले में प्रोग्राम दाख़िल थिए पियो, पाण इजाज़त वठंदासीं। तव्हांजो ईद जे हवाले सां असांजे ॾिसंदड़नि खे को पैगाम? मां सम्झां थो त सभिनी खे ईद जूं वाधायूं आहिनि ऐं ॿियो इहो आहे त जेकॾहिं मुंहिंजी इन रिक्वेस्ट खे तव्हां मां सम्झां थो हीअ ईद बि सिंध जा माण्हू पंहिंजे दरिया जे नाले कनि, छो जो असांजे दरिया ते ख़तरो टरियो न आहे। अञा असांजी ज़मीनुनि जी नीलामी अञा ख़तमु थी न आहे। असांजे ज़मीनुनि ते नज़रूं अञा जेके आहिनि उहे खुतल आहिनि। तंहिंजे करे जेका जंहिं नमूने सां पोइ ईद सिंध जे माण्हुनि मल्हाई मां पहिरियां उन्हनि खे सलाम पेश थो कयां। उन्हनि जी तारीख़ी पुरमन जदोजहद जेका सिंध जे माण्हुनि हिकु गाॾी जो शीशो बि न भॻो ऐं सॼी रियासत खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो त दरियाए सिंध ते आइनी क़ानूनी तौर ते जेको आहे सो केनाल लठंदा उन्हनि खे उन्हनि CCI में रद्द करायो। मुंहिंजी वरी ख़्वाहिश इहा आहे त सिंध जो माण्हू हिन ईद ते बि जिथे पंहिंजे प्यारनि सां मिले ईद मुबारक चवण सां गॾु इहो बि चए जीए दरिया, भला रुॻो एतिरो ई चवे त असांजो मान मथां थी पवंदो। ऐं मुंहिंजी मां तव्हां सां ॻाल्हायां थो त मूंखे ईअं पियो लॻे त मां हाणे ई उथी तव्हांखे ईद मुबारक चवां जीए दरिया। तंहिं करे सिंध सॼीअ खे पाण सां गॾु मल्हाइणु घुरिजे। ऐं जीअं सोणे चयो न त वॾनि माण्हुनि खां असां बि मुतासिर थींदा न आहियूं। असां सां उहो ई जेको चङो आहे उहो ई मोतबर आहे बसि। जीअं हीअं ज़ोएब ज़रदारी साहिबु असांजे लाइ मोतबर आहे, असां लाइ इहो बि मोतबर आहे। ऐं ज़ोएब साहिब जे लाइ हिकिड़ी ॿी तव्हां जेका अधु ई ॻाल्हि न कई उहा जेका तव्हांखे मां पंहिंजे तजुर्बे जे मुताबिक़ ॿुधायां थो। धरती TV हिन वक़्तु सिर्फ़ु TV चैनल न अथव, हिकिड़ो तरबियत गाह बि आहे जेको ॿियनि TV चैनलनि में शायदि हाणे न रहियो आहे। ओड़ो माहौल न रहियो आहे। उते त माना वठा लॻी पई आहे, पेर कढणु हणणु वटि उते हर को खानी खान आहे। जेको कल्चर हिन वक़्तु ज़ोएब ज़रदारी साहिबु मुतारिफ़ करायो आहे जंहिंजी साईं बि तस्दीक कए कुझु असांखे बि, छो जो राति जो भली डायरेक्टर न्यूज़ हुजे असांखे त संगती आहे फ़ोन करे घुमाए सरवत उहा ॻाल्हि ई न कई जेका असल ॻाल्हि कढी जंहिं ते इरफान खे वॾो मसइलो हूंदो आहे जेको लिंकुनि लाइ फ़ोन ईंदी आहे ख़बर हली बैकअप खपे लिंकूं खपनि। सो मां ज़ोएब साहिबु तव्हांजी इन मां सम्झंदुमि त इहो जेको तव्हां सिलसिलो आहे माना कुर्ब भरियो पंहिंजी धरती TV चैनल में कुर्ब जो जेको रस्तो रखियो आहे दोस्तनि सां आहे, नंढड़नि भाउरनि सां नंढड़नि भाउरनि जहिड़ो भेनरुनि जहिड़ो, इहो तव्हांजी हली तव्हांजी शख़्सियत में बि वाधारो कंदो ऐं अव्हांजे इदारे जी वाह वाह ऐं वाखाण बि थींदी। छो जो मां बुनियादी तौर ते काविश KTN जो माण्हू आहियां, पर हाणे उहो माहौल उते मूंखे नज़र नथो अचे ऐं धरती TV में अचां थो त मूंखे ॾाढी पंहिंजाइप महसूसु थिए थी त कंहिंजी वॾाई विञाइणु न घुरिजे। माण्हू वॾो नंढो न थींदो आहे,
हुनजो किरदारु, हुनजी मोहबत, हुनजी नियाज़ निवड़ ते हुनखे वॾो कंदी। यकीनन ईअं ई आहे। ऐं धरती टीवी ते मां गुज़िरियल 2 सालनि खां हिते कमु कयां पियो, त वाक़ई स्कूल आहे, सेखारियो वञे थो बुनियादी तरीक़े सां, ॾाढो फ्रेंडली माहौल में, ऐं मौक़ो मिले थो जेको तव्हां वटि स्किल आहे उहो पंहिंजो मुतारिफ़ करायो ऐं पंहिंजो ॾेखारियो। ही धरती टीवी वाक़ई धरती ते आहे, हिते वेहंदड़ माण्हू आसमान ते उॾामनि। अच्छा सरवत, तव्हांजो को पैगाम ईद जे हवाले सां असांजे नाज़रीन खे? पहिरीं त मां धरती टीवी खे ईद मुबारक थी चवां, ज़ुएब साहब खे, सॼी टीम खे, तव्हां सभिनीनि खे। ॿी ॻाल्हि इहा त इन में त कोई शक न आहे, ज़ुएब साहब इलाही सपोर्टिव आहे। ऐं मां तंग कंदी आहियां, पंहिंजी जॾहिं ख़बर मुंहिंजी न लॻंदी आहे, मूंखे लॻंदो आहे त मां वरी फ़ोन कंदी आहियां सर खे, सर मुंहिंजी ख़बर, वरी इरफान खे फ़ोन, वरी अव्हांखे फ़ोन, माय टीम, माय ऑल। उन खां पोइ ॿियो नंबर ते जेको तुंहिंजो ऑपरेटर वेठो आहे उहो जेको फ़ोन हुन में ईअं थींदो आहे त जेकॾहिं किथे बिज़ी आहियां ऐं सर्विस कॉल अटेंड नथी न, हाणे मूंखे इंतज़ारु हूंदो त अरबाब जी केॾी महिल कॉल अचे, ऐं आवाज़ सम्झो था त उन वक़्तु असां थकियल हूंदा, हैप्पी मूड में हूंदा, अहिड़ा वठी फ़ोन वठ न, इलाही सभु सपोर्टिव आहिनि। ऐं ईद जे मौक़े ते मां इहो चवंदमि त जॾहिं क़ुर्बानी कंदा आहियो, ग़रीबनि जो ज़रूरु ख़्यालु रखंदा कयो, त असां पंहिंजे घर में जेको गोश्त खाईंदा आहियूं या जेके बि खाधो पचाईंदा आहियूं, त पंहिंजे ग़रीबनि जो एतिरो हिसो कढी उन्हनि खे ॾियूं, न की पंहिंजे फ्रिजनि में गोश्त पंहिंजी भरे रखूं ऐं उन्हनि खे बि ॾियूं। ऐं ॿी वॾी ॻाल्हि इहा त जेकी आलाइशूं, जेकी गंद असां पंहिंजे घरनि में या घिटियुनि में पंहिंजे घर खां हटाए ॿिए हंधि रखंदा आहियूं कि हमारा घर साफ़ हो, असांजी घिटियूं साम्हूं हिसो, त इन शइ जो, सफ़ाई जो ख़ासि ख़्यालु रखिणो आहे। ॿियो इहो त जीअं ज़ुएब साहब चयो, मां बसि उन ॻाल्हि खे वधाए थो जेको पहिरियों ज़िक्र कयो, इहे करणु घुरिजे त जेके बि माण्हू क़ुर्बानी कनि न, उन खां सरकार हलफ वठे त बाबा हिकिड़ो हिसो ज़रूरु माण्हुनि में विराइजो, छो जो हे जेको फिरजूं भरनि था न, इहो जेको ॾेखारण वारो चकर बि ॾाढो वॾो आहे। बहरहाल उन्हनि जी ईमान ते असां रुॻो अपील करे सघूं। अच्छा शाज़मान भाउ, तव्हांजो को पैगाम अॼोके ॾींहं जा? असांजो गांव ख़ुशहाली जो हूंदियूं आहिनि सदाईं, थिए ईअं थो त असां हिकिड़े सदमे मां निकिरूं था त ॿियो सदमो मिले, ॿिए मां निकिरूं था टे मां निकिरूं था त चोथों छल कोड़ो ॾींहुं अचे जो असीं सुखिया गुज़ारियूं, सभु सिंधवासी ख़ुशि हुजूं ऐं असां सभु जा सभु मुतमैन हुजूं, असांखे डपु न हुजे, खुली ऐं ख़ुशीअ सां ईदूं मल्हायूं। असांजी ख़्वाहिश इहा आहे त समूरियूं ईदूं ईअं गुज़ारियूं, ख़ुशी वारियूं गुज़ारियूं, सदमा न हुजनि, ॾुख न हुजनि, सूर न हुजनि पुठियां त हीअ थी वियो, हीअ थी वियो। छो जो असीं बेसिकली छाकाणि त पाण में ॻंढियल आहियूं, जेकॾहिं असांजे सॼो जिस्म आहियूं सिंध, जेकॾहिं कंहिं हथ ते ज़ख़्म आहे त बि असांखे तकलीफ़ आहे, जेकॾहिं पेर ते ज़ख़्म आहे त तकलीफ़ आहे। सो अलाह साईं अहिड़ा ॾींहं न आणे, तकलीफ़ुनि खां कढे ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सिंधवासी ख़ुशहाली ॾींहं ॾिसनि, असांजी ख़्वाहिश इहा आहे। आमीन आमीन आमीन। अतिया साहब, आपका कोई पैगाम आज के दिन? जहाँ जहाँ तक मेरी आवाज़ जा सकती है, पहुँच रही है, उन सबको ईद मुबारक। और फ्रिज में गोश्त भरें, ज़रूर भरें, मगर अपने हिस्से का भरें, दूसरे के हिस्से का ना भरें। जो आपको मेहमान या अपने के बहन भाई देते हैं या आपके पड़ोसी देते हैं वो भर लें आप, और एक हफ्ता तो खाएं मज़े से, एंजॉय करें। ईद रोज़ तो नहीं आती। तो ये कहना मुनासिब नहीं है कि आप फ्रिज में गोश्त ना रखें, बिल्कुल आप अपने फ्रिज को फुल रखें, मगर अपने हिस्से से रखें। जो हक गरीबों का है उन्हें बांट दें, जो आपका हिस्सा है वो आप अपने फ्रिज में सेव कर लें। अच्छा ज़ुएब साहब, वहाँ जे ईद जो टियों ॾींहुं आहे, पर ईद ते ई मौक़े ते ई तव्हां जो को मैसेज, को पैगाम उहो ई हिकिड़ो ई पैगाम आहे जेको तक़रीबन हर ईद ते ॾींदो आहियां। उहो ई आहे त ख़ुशियुनि जो त्योहार आहे, पाण में ख़ुशि रहणु खपे। असां वटि नंढा नंढा इख़्तिलाफ़ उहे दिलि में रहनि था, दिलनि मां उहो बुग़्ज़ कढणु खपे। ज़िंदगी हयाती अलाए केतिरनि ॾींहंनि जी आहे, माण्हू ईअं ई जीअं ईद जे ॾींहं ते सभई पाण में मिलंदा आहिनि, सॼो साल ईअं हुजनि। ऐं जॾहिं सॼो साल हूंदा ईअं त हर ॾींहुं असांजो ईद जो हूंदो, त हिक ॿिए खां नंढा इख़्तिलाफ़ ख़तमु थियनि, नफ़रतूं ख़तमु थियनि, मोहबतुनि खे वधायो, सहप पैदा कयो पंहिंजे अंदरि अॻिए खे ॿुधण जी सघ पैदा कयो, त मां सम्झां थो त इख़्तिलाफ़ न वधंदा। ऐं असांजी जेका सिंध हुअं बि मोहबतनि जी सरज़मीन आहे, उहो वाक़ई जॾहिं माण्हू बि उन में अची वेंदा, सरज़मीन असांजी सिंध बि असां माण्हुनि सां ई सुञाती वेंदी वञे थी। तव्हांजी धरती जो तारुफ़ तव्हां आहियो, तव्हांजो रवैयो, तव्हांजी सोच, तव्हांजो सभु शयूं जेको कुझु रहणी कहणी, उहा ई तव्हांजी धरती जो तारुफ़ कराए रही हूंदी आहे। त पंहिंजे अंदरि उन मिज़ाज खे आणण जी ज़रूरत आहे। ऐं उन सां गॾु पाण सॼी जेका टीम वेठी आहे पंहिंजी, अॼु छाकाणि त पाण टियों ॾींहुं न्यूज़ जी टीम पाण सां कयो आहे सॼो कुझु, त मां अॼु इन ते मुंहिंजी पंहिंजी ख़्वाहिश बि रहंदी आहे। ऐं मां पंहिंजी टीम खे चवंदो बि आहियां त पंहिंजूं सलाहियतूं ॾेखारियो, उन पंहिंजे पाण खां न डिरिजो।
तव्हां अचो, जीअं मिसाल जी एग्ज़ाम्पल आहे न, अॼु असांजी 2 जेके फीमेल न्यूज़कास्टर आहिनि, अॼु पहिरियों दफ़ो हुननि होस्टिंग कई आहे ऐं कलाकनि जा कलाक हुननि कई आहे। सुबुह जो पेर में दुआ हुई ऐं हाणे मारवी आहे, इहे फस्ट टाइम करे रहियूं आहिनि ऐं हिननि खे इनकरेज मूं कयो आहे ऐं मां दड़के सां इनकरेज कयो त भई जेकॾहिं तव्हां हूअं काफ़ी कोशिशि कई हुई त थियनि, पर उन्हनि काफ़ी ईअं इवेंट में नटाए वियूं, पर कल्ह जेको आहे सो मां सख़्ती सां चयो ऐं अॼु हुननि केतिरी हद ताईं पियो। ठीकु आहे, शुरूआति हमेशह बांबड़नि सां थींदी आहे न, पोइ माण्हू वरी तेज़ पोट डोड़ंदा उमिरि सां गॾोगॾु, त इन्हनि शयूं ॾाढियूं सुठियूं कयूं आहिनि। ॿियो कोशिशि कई आहे त सुठो एटमॉस्फेयर, प्रोफेशनल एटमॉस्फेयर हुजे मुंहिंजे चैनल जे अंदरि, ऐं इन सां गॾोगॾु इहा मुंहिंजी ख़ुशी आहे शायदि त मां ॻाल्हि आहे त धरती शायदि सिंधी मीडिया में हिन वक़्तु वाहिद इदारो आहिनि जंहिंमें 2 फीमेल रिपोर्टर्स आहिनि, ॿिए वटि शायदि फीमेल रिपोर्टर कंहिं वटि हिकु बि न आहे ऐं असां वटि 2 आहिनि ऐं ॿई ज़बरदस्त क़िस्म जो कमु बि कनि थियूं, उन्हनि जी स्क्रीन ते बि नज़र अचनि थियूं। त असां कोशिशि कई आहे त सुठो माहौल ऐं सुठे नमूने सां शयूं कयूं। मां पंहिंजी टीम सां मीटिंगुनि में, तव्हां सभु हूंदा आहियो, तव्हांखे मां इहो चवंदो आहियां त मां तव्हांजो सिर्फ़ु डायरेक्टर न्यूज़ न आहियां, मां हीअ सॼी घर आहे, मां उन घर जो वॾो आहियां। हाणे तव्हां मूंखे भाइरनि वांगुरु बि आहियो, भेनरुनि वांगुरु बि आहियो, औलाद वांगुरु बि आहियो, मां तव्हांजो भाउ बि आहियां, तव्हांजो वालिद बि आहियां ऐं सभई मूंखे पंहिंजे बचनि वांगुरु आहियो ऐं ईअं ई ट्रीट कयां थो, ईअं ई सभिनी जो ख़्यालु कयां थो। ऐं अञा मूंखे उल्को आहे, छाकाणि त हिकु शयुनि जी एॾा उन लाइ ॾिसनि था पिया, अलाह कंदो उहा बि चङा ई थी। ॿियो इहो त जेकॾहिं का बि महफ़िल ख़तमु थिए, उस्ताद बुखारी जो शेर न हुजे, ईअं त थी नथो सघे। उस्ताद बुखारी चए थो त कमल गुल मां कोको थींदो न थींदो, बुखारी मां धोको थींदो न थींदो। छा साईं? कमल गुल मां कोको थींदो न थींदो, बुखारी मां धोको थींदो न थींदो, मल्हाए न जेको जीजल जी थञ, अहिड़ो को थोको थींदो न थींदो। महिरबानी तव्हांजी, असांखे हिते सॾायो, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं ॿी ॻाल्हि आहे, पहिरियों दफ़ो सरवत असां हिकु शो में मौजूदु आहियूं, इन खां अॻु में जेको आहे तव्हां ट्राकड़ो कराइण जी जेका बि कोशिशि कई नाकाम थी। असल में छा आहे त सवेर ई सेटिंग करे आयासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, अवां आया, ॾाढो सुठो लॻो अवां सीनियर्स लाइ। असां जूनियर आहियूं ऐं असांजा सीनियर्स अॼु मौजूदु हुया ऐं असां उन्हनि सां सवालात कया पे। यकीननि थोरी दिलि में धड़क त थिए पई, पर पोइ बि कोशिशि कईसीं त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कराइजे ऐं मुंहिंजे साम्हूं रखिजे। ऐं बसि आख़िर में मुंहिंजो बि इहो ई पैगाम आहे त हीअ सिर्फ़ु क़ुर्बानी जानवरनि जी न आहे, पंहिंजे अनाउनि जी बि क़ुर्बानी ॾियो, नफ़रतुनि जी बि क़ुर्बानी ॾियो ऐं जेके अव्हांजा रुठल पंहिंजा वेझा अज़ीज़ आहिनि उन्हनि खे परचायो, छो त पंहिंजनि जो ख़ुशियूं जेके हूंदियूं आहिनि उहे सदाईं पंहिंजनि सां ई हूंदियूं आहिनि। मारवी, अव्हां ईद जे हवाले सां को पैगाम? बिल्कुलु, मां बि इहो ई चवणु चाहींदमि, पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़ेसरनि जो ख़्यालु रखो, ग़रीबनि जो ख़्यालु रखो ऐं ईअं ई ख़ुशि रहो। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु पहुतो आहे, पुॼाणी थींदा इजाज़त अल्लाह ने के।